बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम अस्सलाम वालेकुम गुड मॉर्निंग सलाम सिंध में अवां सभिनी खे भली कार चवंदसि ऐं यकीनन वीक जो पहिरियों ॾींहुं आहे त कुझु मसरूफ़ियतूं बि हूंदियूं कुझु कमकार बि ज़िंदगी में हूंदा ऐं उहे सभई शयूं करण बि इलाही ज़रूरी हूंदा आहिनि ऐं अर्ली मॉर्निंग जेकॾहिं सुबुह जो आगाज़ चांहि जे गर्मा गर्म कप सां थी वञे त अञा वधीक सुठी ॻाल्हि आहे छाजे करे जो सीज़न अहिड़ो आहे हिन में हमेशह तव्हांजी निड़ी ख़राबु रहंदी आहे ऐं खंघि ऐं कफ अहिड़े क़िस्म जूं शयूं थींदियूं आहिनि सो कोशिशि कयो त अव्हां जेकॾहिं मसाले वारी चांहि पियो त अञा वधीक बहितरीनु आहे हाणे जेकॾहिं हिन महिल ताईं जिन चांहि न पीती हूंदी उहे त वीचारा अञा परेशान हूंदा त हे सुबुह सुबुह कहिड़ियूं ॻाल्हियूं पियूं कयूं वञनि ख़ैर टॉपिक असां चेंज था कयूं काई ॻाल्हि न आहे जेकॾहिं तव्हां चांहि न पीती आहे त फरमाइश करे सघो था कंहिंखां थी सघे थो चांहि जो कप मिली वञे पर जेकॾहिं न मिले त काई ॻाल्हि न ॿाहिरि हलिया वञो तव्हां होटल तां बि चांहि पी सघो था चांहि ई आहे न चांहि तव्हांखे कीअं बि मिली सघे थी ख़ैर सो अॼु जेका अहम ॻाल्हि अवां सभिनी सां शेयर करणु चाहींदसि हमेशह हूअं त शेयर कंदी आहियां पर मतिलबु का ॻाल्हि हर उहा ॻाल्हि जेका मुंहिंजे ज़हन में हूंदी आहे या दिलि चवंदी आहे त अवां सां शेयर कई वञे त उहा ॻाल्हि ज़रूरु अवां सां शेयर कंदी आहियां पोइ कॾहिं कुझु ॻाल्हियूं अहिड़ियूं थी वेंदियूं आहिनि जेके थी सघे थो त कंहिंखे तल्ख़ लॻनि ऐं कुझु ॻाल्हियूं वरी अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके बिल्कुलु नॉर्मल हूंदियूं आहिनि आम हूंदियूं आहिनि हर इंसान खे ख़बर हूंदियूं आहिनि छो जो असां जेका ॻाल्हि कंदा आहियूं उहा बिल्कुलु बि का ॿाहिरीं कोन हूंदी आहे बल्कि अवां सभिनी खे उन ॻाल्हि जो अंदाज़ो बि हूंदो आहे अवां सभई उन्हनि शयुनि ते सोचींदा बि आहियो पर ख़बर न आहे छो कॾहिं कॾहिं ईअं थींदो आहे त असां अमल न कंदा आहियूं हालांकि ॻाल्हि असांखे ख़बर हूंदी आहे पर अमल न कंदा आहियूं ऐं कुझु माण्हू वरी अहिड़ा हूंदा आहिनि जेके पंहिंजे ज़ाती ज़िंदगीअ में त कंहिं शइ ते अमल न कंदा आहिनि पर जेकॾहिं कंहिं चङी कचहरी में वेहंदा आहिनि त उते ईअं पाण खे प्रेज़ेंट कंदा आहिनि ईअं पेश थींदा आहिनि ॼण उन्हनि खां वधीक त ॼाणू को इंसान ई कोन आहे हालांकि भले घर में पिंडीअ ते वीचारे जो नालो बि न हुजे सो ईअं बि थींदो आहे त ॻाल्हियूं जेके बि थियनि थियूं हिकिड़ी ॻाल्हि जेका मां हमेशह चवंदी आहियां चाहे तव्हां स्क्रीन ते का ॻाल्हि ॿुधो था टीवी अवां ॾिसो था को प्रोग्राम ॾिसो था उन में मेज़बान छा थी ॻाल्हाए महिमान छा थो ॻाल्हाए या इवन कंहिं महफ़िल में वेहो था उते माण्हू छा था ॻाल्हाइनि तव्हां ॿुधो सभु शइ ऐं उनखे अवां ज़हन में बि रखो पर अमल उन शइ ते कयो जंहिंजी इजाज़त तव्हांजो दिमाग़ बि ॾिए तव्हांजी दिलि बि ॾिए यानी कि सोचे सम्झी उन शइ खे पंहिंजी ज़िंदगी में शामिलु कयो ईअं न हुजे त तव्हांखे कंहिं चयो त तव्हांखे हे कमु करणु खपे त मतिलबु करणु खपे ईअं न आहे छो जो अलाह साईं तव्हांखे बि अकुलु ॾिनो आहे शऊर ॾिनो आहे ऐं तव्हां सोचे सम्झी सघो था ऐं सोचे सम्झी जेकॾहिं डिसीजन वठंदो त ज़िंदगी आसान थी वेंदी अॼुकल्ह इंसान सभ खां वधीक परेशान इन ॻाल्हि में आहिनि त मिसाल जे तौर ते को पसंदीदा आर्टिस्ट आहे उन का ॻाल्हि चई हाणे उन में सदाकत हुई या न हुई पर छाजे करे जो उन ॻाल्हि कई आहे त भई इहा ॻाल्हि त सची हूंदी इनखे त असां इन ॻाल्हि ते असांखे अमल करिणो आहे ऐं उहा ई ॻाल्हि वरी अव्हां जे लाइ केतिरी नुक़सानकार साबित थींदी आहे इहो अंदाज़ो यकीनन तव्हांखे हूंदो छो जो मां अहिड़ियुनि ॻाल्हियुनि ते अमल न कंदी आहियां इन करे जेको बि फ़ैसिलो हुजे जेका बि राय हुजे उहो इंसान जो ज़ाती डिसीजन हुजणु खपे उन में कंहिं ॿिए जी सोच शामिलु उन हद में हुजणु खपे त मिसाल तौर ते तव्हांजा पेरेंट्स आहिनि तव्हांजा के सुठा दोस्त आहिनि जेके हमेशह तव्हांजी रहनुमाई कंदा आहिनि जेकॾहिं उहे तव्हांखे चवनि था त हीउ कमु तव्हांखे करणु खपे त पोइ त ठीकु आहे पर वरी बि सोचो सम्झो छो जो चवंदा आहिनि त ॿाहिरनि सां विढ़णु ॾाढो आसान हूंदो आहे पर पंहिंजनि सां विढ़णु ॾाढो ॾुखियो हूंदो आहे छो जो पंहिंजा आहिनि इंसान जे दिलि में उन्हनि जे लाइ सॉफ्ट कॉर्नर किथे न किथे हूंदो आहे सो इन करे माण्हू दुनिया सां फाइट करे सघे थो दुनिया जे साम्हूं शींहुं हूंदो आहे पर पंहिंजनि जे साम्हूं इंसान ॿिली वारी हालत थी वेंदी आहे त कमज़ोर ऐं पाण खे कॾहिं बि उहो मञाए न सघंदो आहे सो इहा ई ॻाल्हि आहे त इंसान तॾहिं मां हमेशह चवंदी आहियां त इंसान जेकॾहिं ॿिन्ही शयुनि में बैलेंस रखे थो तवाज़ुन रखे थो त ज़िंदगी डिस्टर्ब न थींदी पर जेकॾहिं बैलेंस नथो रखे त ज़िंदगी इलाही घणी डिस्टर्ब थी वेंदी आहे सो इन करे पंहिंजा आहिनि भले कुझु रिश्ता त इलाही घणा क्लोज़ हूंदा आहिनि जीअं तव्हांजा सिबलिंग्स आहिनि तव्हांजा माउ पीउ आहिनि इहे उहे रिश्ता आहिनि जेके तव्हांजे लाइ कॾहिं बि को ग़लति डिसीजन न कंदा पर इन खां ॿाहिरियां जेके रिश्ता आहिनि उहे थी सघे थो पॉसिबल आहे त कॾहिं तव्हांजे लाइ को अहिड़ो डिसीजन वठनि या तव्हांखे का अहिड़ी सलाह ॾियनि जेका तव्हांजे हक़ में बहितर न हुजे त इन करे राय ऐं सलाह मशवरो हमेशह उन इंसान सां करणु खपे जंहिंखे तव्हां कॾहिं वक़्त में आज़मायो हुजे या जेको तव्हांजे आज़माइश ते खरो लथो हुजे छो जो उहे माण्हू ऐं इहो बिल्कुलु बि न सोचींदा कयो त हाणे दुनिया में केर बि इंसान सचो कोन आहे दुनिया में कंहिं बि इंसान ते माण्हू ट्रस्ट नथो करे सघे अॼु बि दुनिया चङनि माण्हुनि जे करे क़ाइमु आहे ऐं माण्हू ट्रस्ट करे सघे थो पर हिकिड़ो एलिमेंट जेको हमेशह तव्हांजे ज़हन में हुजणु खपे या हिकिड़ी ॻाल्हि जेका ज़हन में हुजणु खपे त हर ॻाल्हि ते वरी बि सोचणो ऐं सम्झणो आहे छो जो जेसिताईं पंहिंजी ज़ाती राय ऐं पंहिंजो ज़ाती डिसीजन असांजे ॻाल्हि में शामिलु नथो थिए तेसिताईं उहा ॻाल्हि कंहिं बि कम जी कोन आहे या जेको को कारोबार सां स्टार्ट था कयूं को बिज़नेस था कयूं या फ़र्ज़ु कयो असां कोई बि कमु था कयूं त उन में इंसान जे सोच ऐं सम्झ जी ज़रूरत बहरहाल हूंदी आहे हर जॻह ते सो इन करे जल्दबाज़ी कंहिं बि कम में न कंदा कयो जेको बि डिसीजन वठो सोची सम्झी वठो उनखे तव्हां प्रॉपर टाइम ॾियो उन जा नेगेटिव पासा बि
ॾिसो, उन जा पॉज़िटिव पासा बि ॾिसो, ऐं जेकॾहिं नेगेटिव ऐं पॉज़िटिव ॿिन्ही पासनि मां सेटिस्फाई आहियो त पोइ जेकॾहिं तव्हां डिसीजन वठंदो त अञा वधीक सुठी ॻाल्हि आहे। सो आई होप त आगाज़ी गुफ़्तगू, आगाज़ी कचहरी अव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। हिन प्रोग्राम में अञा बि इलाही कुझु आहे, सिर्फ़ु मां अकेली कोन आहियां त मां हिते वेही जस्ट कचहरी कंदसि न, मूं सां गॾु महिमान बि मौजूदु आहिनि। महिमान केरु आहिनि इहो ख़ुलासो ब्रेक खां पोइ खोलींदासीं। सो टाइम थी वियो आहे, हिते हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो वधंदासीं। ब्रेक ॾांहुं ॾिसंदा रहिजो अव्हांजो पंहिंजो प्रोग्राम सलाम सिंध। सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूवर्स, हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं ऐं हिन प्रोग्राम में जीअं तव्हांखे ख़बर आहे त असां सां गॾु को न को महिमान हूंदो आहे, पोइ कॾहिं को अदीब हूंदो आहे, को शाइर हूंदो आहे, या मुख़्तलिफ़ जेके फील्ड्स आहिनि असांजे सिंध में, या जेके माण्हू कमु कनि पिया, चाहे उहो सोशल वर्कर हुजे या उनजो फैशन सां तालुक़ु हुजे या इंडस्ट्री सां वाबस्तगी हुजे। कोशिशि इहा हूंदी आहे त असां हर फील्ड जे माण्हू खे हिते इनवाइट कयूं ऐं उन्हनि सां असां कचहरी कयूं त उन फील्ड जे हवाले सां जेकॾहिं, छो जो लाज़िम आहे हर फील्ड में कुझु न कुझु गुझियूं शयूं आहिनि जेके हर इंसानु चाहींदो आहे त उनखे उनजी ॼाण हुजे, उनजी नॉलेज हुजे। सो इन करे असांजी कोशिशि हूंदी आहे त उन्हनि गुझियुनि शयुनि जे हवाले सां असां डिस्कशन कयूं। ऐं कुझु शयूं जीअं त मां आगाज़ में पंहिंजे इंट्रो में ॻाल्हि कई त असां सभिनी खे ख़बर हूंदियूं आहिनि, पर ख़बर न आहे छो असां उन्हनि ते सोचींदा न आहियूं या सम्झण जी कोशिशि न आहियूं कंदा, हालांकि उहे शयूं असांजे अखियुनि जे आॾो हूंदियूं आहिनि। सो अॼु असां कोशिशि कंदासीं त अदब जे मुख़्तलिफ़ पहलुअनि ते ॻाल्हायूं, शाइरीअ ते पिणु असां ॻाल्हाईंदासीं। ख़ासि करे शाह जे शाइरीअ में जमालियात हिकिड़ो बहितरीनु टॉपिक आहे, उन ते असां ॻाल्हाईंदासीं। उहे बि असांजी कोशिशि हूंदी आहे त लतीफ़ सरकार जे शाइरी जे हवाले सां असां ॻाल्हायूं, उनजे सूफ़ी थॉट्स जे हवाले सां, इवन उन में जेके पॉलिटिकल थॉट्स आहिनि असां उन हवाले सां बि काफ़ी प्रोग्राम्स करे चुका आहियूं। सो को बि प्रोग्राम अहिड़ो न हूंदो आहे जंहिंमें लतीफ़ सरकार जो ज़िक्र न हुजे, पर जॾहिं डिटेल में को प्रोग्राम थींदो आहे त अञा वधीक मज़ो ईंदो आहे ऐं सुठो लॻंदो आहे त असां इन प्रोग्राम खे अञा वधीक, मां सम्झां थी त डीप वञी करे उनखे डिस्क्राइब कंदा आहियूं उन्हनि शयुनि खे। सो अव्हांखे पसंदि ईंदा आहिनि, अव्हांजी राय असां ताईं पहुचंदी आहे। सो जेको बहितरीनु महिमान अॼु के प्रोग्राम में मौजूदु आहे, माशाल्लाह सां असिस्टेंट प्रोफेसर आहिनि सिंधी डिपार्टमेंट कराची यूनिवर्सिटी में, ऐं शाह जे शाइरीअ में जमालियात इहो टॉपिक साईं जन जी PhD इन हवाले सां मुकमल थी चुकी आहे 2013 में। काफ़ी किताब बि हिननि जा अची चुका आहिनि ऐं शाइरीअ में बि माशाल्लाह पंहिंजो पाण खे मनराए चुका आहिनि। इन खां अलावा मुहक़िक़ आहिनि, नक़ाद आहिनि ऐं ॿियूं बि काफ़ी शयूं आहिनि जेके मूंखे लॻे थो त अञा कुझु रहिजनि पियूं, त उहे साईं जन्स खां वरी कचहरी जे दौरान पुछी वठंदासीं त अञा कहिड़ा कहिड़ा कम आहिनि जेके असांखे अंदाज़ो न आहे उन्हनि जो ऐं अव्हां पंहिंजी ज़िंदगी में करे चुका आहियो। सो असां सां गॾु मौजूदु आहे डॉक्टर शेर मेहराणी। अस्सलाम वालेकुम। हक़ मौजूदु ऐं अव्हांखे भलीकार चवंदासीं। लख थोरा मुंहिंजा पंहिंजो क़ीमती वक़्तु तव्हां ॾिनो। ख़ुशि आहियो? थैंक यू, बिल्कुलु ठीकु आहियां। तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह बिल्कुलु ठीकु। सो अॼु असां कोशिशि कंदासीं त अव्हां सां अदब जे हवाले सां ॻाल्हायूं। अव्हांखे ॿुधाईंदी हलां त असां सां गॾु सिंधी इंडस्ट्री जो तमामु वॾो म्यूज़िक डायरेक्टर मौजूदु आहे मोहरम नाज़। अस्सलाम वालेकुम, अव्हांखे भलीकार चवंदासीं। ऐं आसिफ़ अली साहब मौजूदु आहे, जिन जे आङुरियुनि सां जॾहिं तबलो वॼंदो आहे त यकीन कयो सिर्फ़ु कमाल ई थींदो आहे। सो थैंक यू सो मच, अव्हां ॿई मौजूदु आहियो ऐं अव्हांखे बि थोरी देरि खां पोइ ज़रूरु असां ज़हमत ॾींदासीं त पंहिंजे पंहिंजे फ़न जो अव्हां मुज़ाहिरो कयो। सो शेर साहब, सभ खां पहिरियों त इहो पुछणु चाहींदसि 2013 में अव्हांजी जेका PhD कंप्लीट थी ऐं उनजो टॉपिक हुयो शाह जे शाइरीअ में जमालियात, सभ खां पहिरियों त इहो ज़हन में कीअं आयो त इन टॉपिक खे टच करे सघिजे थो या इन ते PhD थी सघे थी? असल में 2009 में असां एनरोल थिया हुआसीं कराची यूनिवर्सिटी जे सिंधी शोबे में, माशाल्लाह MPhil लीडिंग टू PhD जे लाइ। कोर्स वर्क दौरान असांखे 8 सब्जेक्ट पढ़ाया विया हुआ। उन्हनि 8 में हिकिड़ो जेका सब्जेक्ट हुयो मॉडर्न ट्रेंड्स ऑफ लिटरेचर, मॉडर्न ट्रेंड्स एंड थ्योरीज़ ऑफ लिटरेचर। डॉक्टर गफ़ूर मेमन साहब असांजो उस्ताद हुयो हिन सब्जेक्ट जो। उन में मुख़्तलिफ़ ट्रेंड जेके आलमी सतह ते जेके आहिनि लिटरेचर में मौजूदु आहिनि उन्हनि ते बहस थियो। क्लासिकल खां वठी रूमानियत, जदीदियत, माबाद जदीदियत ऐं साख़्तियात, पसे साख़्तियात, उन्हनि में हिकिड़ो जेको आहे सो टॉपिक जमालियात बि हुयो। उनखे जमालियात खे जॾहिं असां पढ़ियो त वाइड पर्सपेक्टिव में इंटरनेशनल लेवल ते इलाही सारियुनि यूनिवर्सिटियुनि में जमालियात जा शोबा मौजूदु आहिनि ऐं उहो जॾहिं पढ़ी करे वरी पंहिंजे अदब ते निगाह विझीसीं त हिते सच अहिड़ो कुझु बि कोन हुयो। इवन को सिंगल किताब बि असांजी सिंधी लिटरेचर में जमालियात ते मौजूदु कोन हुयो। टिड़ियल पखिड़ियल के मज़मून हुया
पर को जामे या जेको आहे सो ईअं सम्झो त मुकमल किताब सॼी सिंधी अदब में अच्छा जमालियात ते न, हालांकि जमालियात बुनियादी थ्योरी आहे लिटरेचर जी, त उन ते को बि किताब कोन्हे। मूं इहा खोट महसूसु कई ऐं पंहिंजे जेको आहे सो उस्ताद सां हिन ते डिस्कस कयो। डॉक्टर गफूर साहब मूंखे जेको आहे सो इनकरेज कयो, चई जेकॾहिं तव्हां हिन ते कमु करणु चाहियो था त वेल एंड गुड, वाकई इहा फील्ड ख़ाली पई आहे, कयूं फील्ड कमु खाली आहे बिल्कुलु ऐं हिन ते जेकॾहिं कमु करे सघो था त कयो। ठीक पोइ उन ते जेको आहे सो मूं कुझु ॻोल्हा कई ऐं सनैप्स जीअं थींदो आहे हिकिड़ो जेको आहे सो एकेडमिक हवाले सां उहे तयारु कया, Right. डॉक्टर साहब सां डिस्कस कया, डॉक्टर साहब इनकरेज कयो। पोइ उनखे जमालियात खे वाइड पर्सपेक्टिव में सोक्रेट, बल्कि सोक्रेट खां बि अॻु वारो जेको यूनानी दौरु आहे, जॾहिं खां असांखे इल्म ऐं आगाही जो निशानियूं मिलनि थियूं, सही तॾहिं खां जमालियात खे खयो ऐं मॉडर्न जेको आहे सो बल्कि पोस्ट मॉडर्न एरा ताईं जमालियात खे खणी ऐं उनखे पोइ मूं अप्लाई कयो आहे भिटाई जी शाइरी ते। माशाल्लाह ग्रेट। सो जेकॾहिं जमालियात खे हिते डिफाइन करणो हुजे त अव्हां जे नज़रिए मुताबिक़, छो जो लाज़िम आहे जॾहिं असां हिकिड़ो किताब लिखूं था या हिकिड़ी शइ खे असां उन जी डिटेल में वञी करे ॻोल्हा कयूं था, त पंहिंजी बि हिकिड़ी थ्योरी उन सां जुड़ंदी आहे। बिल्कुलु ॾाढो दिलचस्प सुवालु आहे ऐं ॾाढो Thank you. मुंहिंजे ख़्याल में दिलचस्प हिन जो जवाबु बि हूंदो। उहो इहो आहे त जमालियात खे अॼु ॾींहं ताईं ईअं सम्झो त मुकमिल तौर ते नाहे परखियो वियो। तोड़े जो हिन जा शोबा आहिनि, तोड़े जो हिन जूं इनसाइक्लोपीडियाज़ अची चुकियूं आहिनि। अच्छा इनसाइक्लोपीडिया ऑफ एस्थेटिक्स उहे अची चुकियूं आहिनि केतिरियूं ई, ऐं केतिरा ई मुहक़िक़ अची चुका आहिनि, जमाहिर जमालियात अची चुका आहिनि, सही जिन ईअं सम्झो त सभई किताब लिखिया आहिनि। पर अॼु ॾींहं ताईं का अहिड़ी वस्फ़ कोन्हे का आई जंहिं ते सभई मुहक़िक़ मुतफ़िक़ हुजनि त जमालियात इहा आहे। जमालियाती आहे। इन जी का बि वस्फ़ न आहिनि ॾेई सघिया। यूनानी जमालियात खे चवंदा हुआ त सूंहं उहा आहे जेका नेकी आहे, ठीक वरी चयूं त सूंहं उहा आहे जेको अख़लाक़ आहे। राइट उन खां पोइ थोरो अॻिते आहे त सूंहं खे तसवुफ़ सां जेको आहे सो भेटियो वियो, बरमेटियो वियो ऐं उनखे पैरेलल अची बीहारियो त जेको तसवुफ़ जो ख़्यालु आहे उहो ई असल में सूंहं जो ख़्यालु आहे, जेको असांजे जेको सूफ़ी शाइरनि वटि बि असांखे मिले थो। सही वरी अॻिते हलिया त चयूं त जेको जलाल आहे फितरत जो, कुदरत जो, उहो बि हिकु हवाले सां जमाल आहे। जमाल आहे। इहो जेको रोब आहे, ताब आहे, संताना ऐं ॿिया जेके मुहक़िक़ आहे उन्हनि जेको आहे सो लांजॉइस ख़ासि तौर ते द सबलाइम हुनजो किताबु आहे, जेको आहे सो क़ब्ल मसीह जो किताबु आहे। त उन में हुन जेको आहे सो जलाल ते बहस कयो ऐं चयो त जलाल पिणु जमाल जो ई जेको आहे सो हिसो आहे। वरी अॻिते हली जेको आहे सो थ्योरी नई आई त नथिंग इज़ अगली, का बि शइ बदसूरत दुनिया में आहे ई कान का। जेकॾहिं किथे जमाल नाहे त उनजी एब्सेंस आहे, पर उहा बि हिकिड़ी उनजी सूरत आहे, माना का बि शइ बदसूरत कोन्हे का। ठीक वरी अॻिते हलिया चऊं त हीअ जेको आहे सो साइंस आहे, जमालियात हिकिड़ी साइंस आहे। कीअं साइंस आहे? इनेस्थेसिया जो असां वटि हिकिड़ो टर्म इस्तेमालु थींदो आहे मेडिकल साइंस में, जंहिंमें बेहोश कयो वेंदो आहे, मरीज़ खे ऑपरेट करण खां पहिरियां उनखे बेहोश कयो वेंदो आहे, इनेस्थेसिया। इन जे ज़िद तौरु हिननि एस्थेसिया जो हिकिड़ो इस्तिलाह आंदो। एस्थेसिया जो मतिलबु हुयो जेके 5 हवास आहिनि फ़र्द जा, माण्हू जा, उन्हनि खे अञा वधीक जाॻाइणु, उन्हनि खे अञा वधीक जेको आहे सो बेदार करणु। एक्टिव करणु। हा, इनेस्थेसिया में उन्हनि खे सुम्हारियो वेंदो आहे, उन्हनि खे ख़ामोश कयो वेंदो आहे, ईअं असां चऊं त जंहिंखे बेहिस कयो वेंदो आहे, सुन कयो वेंदो आहे। ऐं एस्थेसिया जेको आहे सो उन आंदो त इन्हनि खे वधीक एक्टिव करणु, वधीक उन्हनि खे बेदार करणु। ऐं पोइ चयूं त जेको एस्थेसिया आहे इहो हिकिड़ो जमाल जो रंग आहे। ऐं एस्थेटिक्स जो जेको इस्तिलाह आहे जमालियात जे लाइ पहिरियों दफ़ो जेको लफ़्ज़ इस्तेमालु थियो एस्थेटिक्स 1735 धारे जेको आहे सो बामगार्ट नाले हिकिड़े ॾाहे इस्तेमालु कयो। ऐं उनजो चवणु इहो त हिन 5 हवासनि खे असां अञा वधीक एक्टिव कयूं त हिकिड़ो एस्थेसिया जो जहान जुड़े थो। इहा हिकिड़ी साइंस आहे। वरी अॻिते हली चयूं त न, इहो हिकिड़ो फ़लसफ़ो आहे, सूंहं जो फ़लसफ़ो आहे। सूंहं फितरत में मौजूदु आहे ऐं सूंहं जेको आहे सो नज़ारनि में मौजूदु आहे, सूंहं एहसासनि में मौजूदु आहे। त इहो हिकिड़ो जेको आहे सो फ़लसफ़ो आहे। वरी अॻिते हली करे बहस थियो ऐं निबेरियऊं त न, हीउ हिकिड़ो आर्ट आहे, हिकिड़ो फ़न आहे। छाकाणि तव्हां जॾहिं शाइरी कयो था, तव्हां जॾहिं को मुसवरी जो नमूनो तख़लीक़ कयो था, त इहो तव्हांजो फ़न आहे ऐं जमाल फ़न जो नालो आहे। त ईअं जमालियात खे फ़न सां बि बरमेचियो वियो, जमालियात खे फ़लसफ़े जी शाख़ बि ॼाणियो वियो, जमालियात खे साइंस बि चयो वियो, जमालियात खे अख़लाक़ बि चयो वियो, जमालियात खे नेकी बि चयो वियो। ऐं इन खां अञा अॻिते हली जेका शइ जमालियात जी सभ खां अहम ऐं सघारी शाह साईं जी शाइरी में मिली, उहो हुयो दर्द जो जमाल।
भिटाई वटि दर्द जो जमाल बि आहे जेको पेन एंड पैथोस आहे करब ऐं तकलीफ़ जी सूरत आहे उन मां हिकिड़ो जेको आहे सो हिकिड़ो लतीफ़ अहसासु फुटी निकिरे थो ॾेखारियसि ॾुखनि गूंदर घसपिरीअनि जो सुहाई सुरनि की हे कांदी हो तसी त उहो ॾुखनि मां जेको आहे हिकिड़ो नओं रस्तो थी तलाश करे नओं हिकिड़ो गस तलाश करे थी त दर्द जो जमाल अञा बि आहे अञा वजदान जो जमाल अञा बि चवण जो मतिलबु इहो आहे कि जंहिं अव्हां जॻह ते फिक्स कयो जमालियत फिक्स थी बिल्कुलु फिक्स माशाल्लाह ऐं जंहिं एंगल सां सोचण जी कोशिशि कयो जमालियत तव्हांखे ओॾे वठी हा बिल्कुलु हाणे ॾिसो कंहिं चयो त जेको आहे सो सूंहं शइ में मौजूदु आहे ऑब्जेक्टिव आहे माना गुल सुहिणो आहे त उहो सुहिणो आहे वरी चयो त न ब्यूटी लाइज़ इन द आइज़ ऑफ बिहोल्डर अंधे खे कहिड़ी ख़बर त उन में जेको आहे सो गुल में सूंहं आहे या न आहे त सूंहं ॾिसंदड़ जे अखियुनि में मौजूदु आहे हिकिड़ी नई थ्योरी आई त न सूंहं ॾिसंदड़ जे अखियुनि में मौजूदु आहे ऑब्जेक्ट में सूंहं न आहे पर मूं जॾहिं इन्हनि ॿिन्ही शयुनि ते बहस कयो तवील बहस कयो उन खां पोइ निबेरो इहो थियो जेको मूं उन मां नतीजो कढियो आहे उहो आहे त सूंहं उन फ्रिक्वेंसी जो नालो आहे जेको ॾिसंदड़ ऐं ऑब्जेक्ट जे विच में ट्रेवल करे थी हा इहा उहा फ्रिक्वेंसी आहे जेका ऑब्जेक्ट ऐं जेका परसीवर आहे जेको ॾिसंदड़ आहे उन जे विच में जेका ट्रेवल करे थी इहा उन सूंहं फ्रिक्वेंसी जो नालो आहे छाकाणि त हाणे तव्हां असांजे सूंहं जा मयार अलॻि आहिनि असांजे मुआशिरे जे सूंहं जा अलॻि आहिनि बिल्कुलु ऐं तव्हां हिकिड़े चीनी वटि वञो उनखे जेको मर्द या जेका औरत असांजे जेका सिंध जे मुआशिरे सां तालुक़ु रखंदड़ माण्हू खे वणंदी उहा उनखे न वणंदी हुनखे उहा ई जेका वणंदी जंहिंजो वधीक अखियूं चिंजियूं हूंदियूं जंहिंजो नक वधीक बीनो हूंदो या जेका सो कीनिया में वञो जेको वधीक कारो हूंदो उहो उन्हनि जे लाइ वधीक सुहिणो आहे हा उहो वधीक सुहिणो आहे त असां वटि जेका सो सूंहं आहे जो मयार ॿियो आहे मुख़्तलिफ़ मुआशिरनि में ॿियो आहे ईअं मुख़्तलिफ़ जेका सो समाजनि में मुआशिरनि में क़ौमुनि में सूंहं जा मयार अलॻि अलॻि बहरहाल सुबुह जो आगाज़ मां चवंदी आहियां त सलाम सिंध में ई सूंहं आहे सो माशाल्लाह तमामु बहितरीन अवां डिफाइन कयो हुनखे वधीक असां ॻाल्हि ॿोल खे अॻिते वधाईंदासीं पर व्यूवर्स वक़्तु आहे हिते हिकिड़े नंढड़े ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं ब्रेक खां पोइ कुझु नवां साथी कुझु नवां महिमान असांखे जॉइन कंदा सो ॾिसंदा रहिजो सलाम सिंध मुझे सिंध के सलाम 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 सलाम सिंध जी व्यूवर्स हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं प्रोग्राम खे असां अॻिते वधाईंदासीं पर जीअं त मां तव्हांखे चयो त ब्रेक खां पोइ जॾहिं असां वापसि ईंदासीं त हिकिड़ो नओं महिमान असां सां गॾु मौजूदु हूंदो सो बिल्कुलु हिकिड़ी बहितरीन शख़्सियत असांखे जॉइन कयो आहे माशाल्लाह क्लासिकल सिंगर आहिनि ख़ासि करे जेकॾहिं मां ग़ज़ल जी ॻाल्हि कयां मुंहिंजो पसंदीदा फॉर्म आहे ऐं हमेशह जॾहिं बि वक़्तु मिलंदो आहे टाइम मिलंदो आहे त ग़ज़ल ज़रूरु ॿुधंदा आहियूं ऐं ख़ासि करे जॾहिं ग़ज़ल ॻाइण वारा तमामु सुठा हुजनि आवाज़ ऐं अंदाज़ बहितरीन हुजनि त पोइ अञा वधीक माण्हू इंजॉय कंदो आहे अञा वधीक उन्हनि सुरनि में उन शाइरीअ में इंसानु गुम थी वेंदो आहे किथे सो बहितरीन सिंगर असां सां गॾु मौजूदु आहे माशाल्लाह तमामु घणो हिननि परफॉर्म कयो आहे पाकिस्तान जो तमामु वॾो नालो आहे ज़फ़र रामे साहब अस्सलाम वालेकुम कैसे हैं आप सबसे पहले तो आपको सलाम सिंध में वेलकम कहते हैं बहुत शुक्रिया कि कीमती वक्त दिया हमें कैसे हैं आप अल्हम्दुलिल्लाह आपकी दुआएं ठीक माशाल्लाह क्या कहने तो माशाल्लाह आप इतना अच्छा गाते हैं काफ़ी अरसे से हम आपको सुनते आ रहे हैं और लाइव भी काफ़ी लोगों ने आपको सुना होगा आज सलाम सिंध के व्यूअर्स आपको सुनेंगे भी देख भी रहे हैं तो यकीनन इतना अच्छा मैं जानती हूँ कि आप बहुत ज़्यादा अच्छा गाते हैं लोग भी जानते हैं लेकिन अच्छा गाने के पीछे उस्ताद का होना तो लाजिम होता है तो कौन आपके उस्ताद थे सर? मेरे तीन उस्ताद मेरे हैं एक तो सबसे पहले निसार बज़मी साहब थे अल्लाह माशाल्लाह बहुत बड़ा नाम वो थे सबसे पहले उस्ताद मेरे उसके बाद गज़नफ़र अली नजमी साहब थे बहुत खूब और इस वक्त जो है मेरे उस्ताद अल्ताफ़ राना साहब हैं माशाल्लाह मतलब इतने बड़े बड़े उस्ताद आपके रहे हैं और माशाल्लाह जिनके आपने नाम लिए वो हमारे पाकिस्तान का मैं समझती हूँ कि फ़ख्र है बिल्कुल और आपने उनसे सीखा और वही झलक वही खूबियाँ माशाल्लाह से आपके अंदर सीखता रहता हूँ जहाँ से अच्छी बात मिलती है मैं ले लेता हूँ मैं बच्चों को भी सुनता हूँ क्या बात है यकीन करें मैं बच्चों को भी सुनता हूँ जिनकी ये तो बड़ी अच्छी बात है 20 साल की हैं 15 साल की जो अच्छे बच्चे गाते हैं और आप यकीन करें कुछ बच्चे ऐसे हैं जो हमसे अच्छा गाते हैं क्या बात हम है कुछ भी नहीं उनके आगे गाते यकीन कीजिए उनकी तरबियत ऐसी है और उनकी जो नॉलेज है एक होता है ना बचपन से सारी चीज़ें फीड हो जाती हैं आपको तो वो बच्चे इतना मुश्किल गाते हैं कि उनको सुनकर हमें वो होता है कि यार हम तो ऐसा गाते ही नहीं तो इतनी बेहतरी है कि आप तस्लीम कर लें कम से कम सही कहा आपने और वैसे भी हमारी ब्रेक से पहले जमालियात पे बात हो रही थी तो सर इसमें भी कहीं ना कहीं खूबसूरती ब्यूटी हुस्न वो सारी चीज़ें आ जाती हैं जो कि हमने अभी डिस्क्राइब की म्यूजिक के बिना तो इंसान वैसे ही इनकम्प्लीट है म्यूजिक के लिए हेगल ने कहा था बहुत बड़ा फिलोसोफर था उसने कहा था कि म्यूज़िक वो आर्ट है वो फ़न है जो इंसान के 5 हवास पे तो तारी होता ही है
ये छठे जो जिसको हम सिक्स सेंस कहते हैं उसको भी बहुत मुतासिर करता है। और ब्यूटीफुल कहता है कि ब्यूटीफुल म्यूजिक वो है जो सबसे ज़्यादा पढ़े लिखे आदमी को मुतासिर करे। क्या बात है, क्या बात है, बिल्कुल सही। और माशाल्लाह से बिल्कुल। इससे बड़ी दलील बहुत कोई अच्छी हो बात नहीं की सकती। आपने, बिल्कुल। सर सबसे पहले Sixth आपको sense भी कब, काम करती आप है। कितने छोटे से थे जब आपको एहसास हुआ कि आप गा सकते हैं? मैं कॉलेज में था उस वक्त, अल्लामा इकबाल कॉलेज में पढ़ा हूँ मैं यहाँ तब तो एयरपोर्ट आप पर। काफी बड़े होंगे। हाँ, लेकिन मेरे अंदर झिझक बहुत थी, मैं गा नहीं पाता था, ये शर्म क्या आती बात थी है? मुझे ना बहुत ज़्यादा। तो शोज होते थे कॉलेज में, तो मैं भाग जाता था, मैं पीछे जब से आगे खड़ा हो जाता था जाके, बिल्कुल ना मुझे डर लगता था इतना। मैंने कहा यार मुझे दोस्त कहेंगे गाओ। हाँ, मैं क्लासरूम में गाता था मैं ठीक ठाक अच्छा। तरीके से। तो फिर मैं जॉब ढूंढता रहा, जॉब नहीं मिली मुझे। फिर मुझे एक जॉब मिली कोई 5-6 साल की स्ट्रगल के बाद यूबीएल बैंक में। अच्छा, तो मैं खुश हो गया, मैंने कहा चलो मुझे जॉब मिल गई। जॉब मुझे मिल गई। लगाने वालों ने ये नहीं बताया था कि प्रोबेशनरी पीरियड के लिए लगाया था उन्होंने मुझे। 3 महीने बाद उन्होंने मुझे निकाल दिया। ओ मैं वहीं से रोड पे निकला और मैंने कहा काश कोई मुझको समझाता मेरी समझ। मैंने गाना शुरू कर दिया, मैं गाते ही रहा। फिर मैंने कहा मैं नौकरी नहीं करूंगा, मैंने मतलब तहैया कर लिया। मैंने क्या कहा मैं बात नहीं काम नहीं करूंगा, मैं कोई नौकरी नहीं करूंगा, मैं गाऊंगा बस। फिर मैंने जनाब स्ट्रगल शुरू की और लोगों के साथ रहा, मैं कितना सब ऑब्जर्व किया, सारा देखा। उसके बाद में असल चीज़ पता है कि कोई भी फील्ड हो इसमें आपकी क्लास होनी बड़ी ज़रूरी है, बहुत ज्यादा। वरना आपका टैलेंट ज़ाया हो जाता है, लोग आपको इजी लेते हैं, लोग सही। आपको समझते कुछ नहीं है। ठीक है आपने। इतनी सी चीज़ आप देखते हैं, प्रोडक्ट जो चलती हैं आज कमर्शियल, 10 रुपये की प्रोडक्ट है वो, और वो तकरीबन उसकी 1 लाख रुपये पब्लिसिटी चल रही है। सही, लोगों की नॉलेज में नहीं आएगा जब तक क्लास के साथ आपकी वैल्यू नहीं बनती। सही कहा आपने। अब मैं इतने सारे पैसे लेता हूँ सिर्फ इसीलिए, कम पैसे लूंगा तो लोग कहेंगे ये गाता अच्छा नहीं होगा। सही। ये हमारे म्यूजिशियन बैठे हैं, इनका तजर्बा पूछे आप इनसे। जैसे माशाल्लाह ये भी हमारी इंडस्ट्री मास्टर लोग हैं माशाल्लाह, माशाल्लाह से, मास्टर लोग माशाल्लाह। हैं हमारे ये। ठीक। अच्छा, शुरू में जब आपने ये डिसीजन लिया कि भाई मैं गाने जा रहा हूँ या मुझे गाना है, फैमिली में से एतराज़ात हुए थे या सबने कहा कि चलो भाई जो करना है जाके करें आप? मेरी खुशनसीबी, मुझे किसी ने एतराज़ नहीं किया। हाँ क्या बस बात है, वाकई हाँ लकी ये हैं था, आप। मैं जब रात को आता था ना 3 बजे, 2 बजे, 2:30 बजे, 4 बजे सुबह फजर के वक्त, तो मेरे वालिद साहब जो थे ना, वो दरवाजे जब मैं नॉक करता था बस तो एक जुमला कहते थे, बड़े प्यार से कहते थे, कुछ भी उसमें सारी चीज़ें शामिल होती थी। मैं दरवाज़ा खोले, मेरी नजरें अच्छा भाई, बस आह नहीं होती, से आह निकलती है, अच्छा भाई क्या होगा, बस सारी बातें उसमें आ जाती है। सब तो कुछ कभी मतलब फील हुआ कि कुछ ना ये कहते पापा का बहुत जो कुछ कह रिएक्शन जाते है हैं। वो जरा थोड़ा नामुनासिब सा है, या वो नहीं नामुनासिब शायद नहीं वो था, इस चीज़ देखना को कितना like शायद सा किया। रिएक्शन था उनका, मतलब ना डांट ना कुछ भी नहीं। और उसके बाद बस सारी बात भी कह दी उन्होंने, यानी कुछ ना कह के सब बहुत सब सब कुछ कुछ कह कह दिया। गया, सब क्या कुछ कह बात दिया है, उन्होंने। क्या बात है। अम्मी मेरी मुझे हौसला अफजाई करती थी, वो कहती थी चुपचाप गाओ तुम। अम्मी तो वैसे ही बेचारी बस थोड़ी माँ सी तो माँ मोहब्बत से होती है। पेश आ जाओ वो वैसे ही आपकी हो जाती हैं ना। हाँ, तो माओ की सबसे बड़ी खूबी तो यही है। सबसे बड़े खूब। अच्छा शेर साहब, असां जो जेको टॉपिक हले पियो असां हुनखे कंटिन्यू अॻिते करणु चाहींदासीं। जमालिया जे हवाले सां ॻाल्हि हले पई ऐं तव्हां जेका डेफिनेशन पेश कई और माशाल्लाह तमामु बहितरीनु हुई, ऐं जमालियात खे तव्हां जंहिं एंगल सां ॾिसो आहे हर एंगल में फिक्स पई थिए। सो लतीफ़ सरकार जी जॾहिं शाइरी ते तव्हां पहुतो त उते जमालियात खे अव्हां कीअं ॾिठो? लतीफ़ सरकार जी शाइरी या जेको आहे सो हुन जो रिसालो जॾहिं असां खणूं था त जमालिया जे हवाले सां ईअं सम्झो त हिकिड़े समुंड में पइजी वञूं था। वाह, हिकिड़ो नओं जहान आहे जमाल जो, हुस्न जो, कमाल जो। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, हितां शुरू थिए थो हुस्न जमाल। हूअं त मूं जेको पंहिंजी थीसिस में ॾिनो आहे 30 सुरनि में जमालिया जा मुख़्तलिफ़ आस्पेक्ट सही है, लेकिन 30 सुरनि खे मां बिल्कुलु हा, उन्हनि मां मुख़्तलिफ़ आस्पेक्ट सूंहं जा निकिता आहिनि। कहिड़ा सूंहं जा आस्पेक्ट आहिनि? सभ खां पहिरियों त फ़न जो जमाल आहे हुन में, सही, फ़न जी ख़ूबसूरती आहे। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, इन में तजनीस हरफ़ी जी इंतहा आहे। तजनीस हरफ़ी हिकिड़ी सनत आहे शाइरी जे हवाले सां, साॻियनि आवाज़नि वारा लफ़्ज़ उहे रिपीट थींदा अचनि हिकिड़े शेर में। अवल अलाह अलीम आला आलम जो धणी, ठीकु, कादिर पंहिंजी कुदरत सी क़ाइम आहे क़दीम। पहिरें में अलिफ़ जो उचार यको आयो, ॿिए में काफ़ जो उचार आयो। ईअं पहिरियों जेको जमाल जो क़िस्म जेको भिटाई वटि पहिरियों पहिरियों मिले थो उहो आहे फ़न जो जमाल। सही, उन खां पोइ अचूं था त हुन वटि फितरत जो जमाल आहे। जॾहिं असां सुर सारंग पढ़ूं था, सुर सारंग ईअं सम्झो पढ़ण खां पहिरियों ईअं थो लॻे त हीउ हिकिड़ो वॾो पोर्ट्रेट आहे, हिकिड़ो अजीब कैनवास ते जेको आहे सो तस्वीर कशी थियल आहे ऐं भिटाई उनखे जेको आहे सो चूंडींदो, खणंदो, ॿुधाईंदो वञे थो। अॼु पिणु उतर पार ॾे ककर थो करे, रोज़े पाक रसूल जे पलटियो पट भरे, वेझुनि साण भरे त संघारनि सुख थिए। हाणे उहो ककरनि जो, टकरनि जो, छपर छमर भायां काम हो इंकारो,
त उहे छपर छमर वण टिण गाह घस ॾस उहे जेके अचनि था इहो फितरत जो हसीन तरीन मंज़रनामो जेको आहे भिटाई वटि मिले थो। ॿियो जेको जमाल जो क़िस्म आहे इहो अची वियासीं। इन खां पोइ अञा अॻिते था वधूं त हुन वटि जेको आहे सो जिस्मानी जमाल आहे, जंहिंखे जेको आहे सो घणो करे हिंदी मैथोलॉजी में या हिंदी अदब में उन ते घणो बहस कयो वियो आहे। अखियूं कीअं हुजनि, वार कीअं हुजनि, गल कीअं हुजनि, इन ते मलिक जायसी जेको आहे सो 10वीं सदी ईस्वी जो हिकिड़ो शाइर हो। इहो जेको 16 सिंगार मशहूरु हिकिड़ो ट्रम आहे न, त इहो 16 सिंगार जमाल जो ई ट्रम आहे, जमालिया जो ट्रम आहे। इहो उहे जेके 16 सिंगार आहिनि उहे वारनि जो हीअं हुजणु खपे, अखियूं हीअं हुजणु खपनि, बाहूं पेर आङरियूं, इहे सॼा उज़वा ॻणाए उहे 16 ई सिंगार उन्हनि खे ॿुधाया आहिनि। भिटाई वटि इहे 16 सिंगार बि मौजूदु आहिनि। पखे मंझि पदमणी ॾे वराका विझ, जहिड़ी सूरत सिज तहिड़ी मूरत मारवी। त उहा जेका पदमणी आहे, उहा जेका सोणी आहे, उहा पखे में ईअं थी घुमे ॼण त विझ वराका थी ॾिए पई। ऐं मूमल खे मिजाज़ जा अखियुनि में अलमास नकी आम नखास जे वयासे वढिया। त हुनजी जेके सूरमियूं आहिनि उहे जिस्मानी जमाल जे हिसाब सां हर हिकु पंहिंजे जेको आहे सो पैरा में यकता आहे, अकेली आहे ऐं बेहद ख़ूबसूरत आहे। उन खां पोइ असां अचूं था त हुन जेका अहसास जो जमाल आहे जेको महसूसु करे सघिजे थो, या वजदानी जमाल आहे। इन खां अॻु मूं तव्हांखे ॿुधायो दर्द जो जमाल आहे। भॻो आऊं न चवां मारियो त विसां, कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सोहां, तपिण लॼ मरांजे हुअनि सुपुठ में। हाणे मंज़रनामो आहे, केॾारो आहे, ॾुख जो जेको आहे सो मंज़र आहे, जंग जो मंज़र आहे। उहा सूरमी चए थी त भॻो आऊं न चवां मारियो त विसां, मूंखे जेकॾहिं चवंदा न त तुंहिंजो वर जंग जे मैदान मां भॼी आयो आहे त आऊं कोन मञींदुसि, मारियो त विसां, जेके ॿुधाईंदो त मारिजी वियो त आऊं एतबार कंदुसि। कांध मुंहं में धकड़ा सेकींदे सोहां, हुनजे मुंहं ते धक लॻल आहिनि, साम्हूं धक लॻल आहिनि, उन्हनि जी टाकोर बि पई कंदसि ऐं सरशार पई थींदसि, ख़ुशि पई थींदसि। तपिण लॼ मरांजे हुअनि पुठ में, जेकॾहिं पुठी में धक लॻल हूंदसि, यकीननि भॻो हूंदो उतां, त पोइ आऊं त लॼ में ई मरी वेंदसि। हू भॻो ऐं लॼ में, इहो ॾिसो दर्द जो जमाल। हिकिड़ी कर्ब जी कैफ़ियत आहे, हिकिड़ी सूर जी कैफ़ियत आहे, हिकिड़े जंग जे मैदान जी कैफ़ियत आहे। सो सर माज़र सां ॻाल्हि खे कटियां थी, ॻाल्हि खे असां बिल्कुलु कंटिन्यू कंदासीं। हिकिड़ो मुख़्तसिर ब्रेक आहे व्यूअर्स, सो ब्रेक ॾांहुं वधंदासीं, मिलूं था ब्रेक खां पोइ। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध। जी व्यूअर्स, नंढड़ो ब्रेक हुयो, ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं। भेरो ॿीहर मां सभिनी खे दिलि जे तमामु ते गहराइनि सां भली कार चवंदसि। ऐं हिकिड़ी ख़ासि अनाउंसमेंट आहे जेका हिते ज़रूरु करणु चाहींदसि, छो जो अॼोके दौर में असांजो जेके माइरूं आहिनि काफ़ी परेशान रहनि थियूं, ख़ासि करे जेको न्यू बॉर्न बेबी आहे, जेको मस मस अञा हिन दुनिया में अखि खोले थो, त लाज़िम आहे अॼोके दौर में को दौर हूंदो जॾहिं रिल्का ठाहिया वेंदा, हिकिड़ियूं प्रॉपर तयारियूं हूंदियूं। ऐं अॼुकल्ह ज़मानो छा करे जो फास्ट थी वियो आहे, त हर कंहिं माउ जी इहा ई कोशिशि हूंदी आहे त वक़्त खे बि बचाए वञे। वरी सियारे में ॿार खे थधि लॻण जो बि थोरो ख़तरो हूंदो आहे, त उनजे लाइ डायपर वधीक इस्तेमालु कया था वञनि। ऐं उन जे लाइ वरी ब्रांड जे लाइ फ़िक्रमंद हूंदियूं आहिनि त हाणे कहिड़ो इन जे लाइ ब्रांड हुजे, कहिड़ी कंपनी हुजे, जे ॿार खे रेशिस बि न थियनि, ॿार खे का परेशानी बि न थिए, ऐं ईअं न थिए जो डायपर आलो थी वञे, ॿार वीचारो सुम्ही बि न सघे। नहीं वरी हिकिड़ो छो जो ॿार खे बि लाज़िम आहे, हू चाहींदो आहे त मां फ्री हुजां, पर जेकॾहिं हुनजो डायपर ई आलो हूंदो त हू वीचारो परेशान हूंदो ऐं इन करे सॼो ॾींहुं पियो रड़ियूं कंदो या रोअंदो पियो। सो इन करे मां ॿुधाईंदी हलां त डायपर जो बहितरीनु ब्रांड आहे कैन बेबी। ऐं ही ख़ासि करे जेके न्यू बॉर्न बेबीज़ आहिनि उन्हनि जे लाइ बहितरीनु आहे, उन्हनि जे स्किन खे ही ख़राबु नथो करे। ऐं अक्सर मां ॾिठो हूंदो त डायपर पाराइण जे करे या अहिड़े क़िस्म जो को हार्ड चढो हूंदो आहे, ॿार खे जॾहिं पारायो वेंदो आहे त ॿार जी स्किन लाल थी ॻाढ़ी थी वेंदी आहे, या असां हुनखे चवंदा आहियूं त ड्रिबड़ थी वेंदी आहे। सो इन्हनि सभिनी शयुनि खां ही बचाए थो। सो सभई जेके तजुर्बेकार असांजूं अदियूं आहिनि, माइरूं आहिनि, उन्हनि जी पहिरीं जेका पसंदि आहे उहा कैन बेबी आहे। ऐं इलाही घणो सस्तो बि आहे, छो जो अॼुकल्ह मां जॾहिं ख़रीद करणु वञो था एतिरा घणा एक्सपेंसिव आहिनि जो अक्सर त इहो ई चयो वेंदो आहे त बसि हाणे छॾियो, पोइ ॿार वीचारो पियो तकलीफ़ में हूंदो आहे। सो बहरहाल ही इलाही घणो रीज़नेबल आहे ऐं जदीद टेक्नोलॉजी आहे, जंहिंजे करे हिन में बिला वजह आलाइण न रहंदी आहे। सो ख़ैर इहा हिकिड़ी स्पेशल अनाउंसमेंट हुई, छो जो कुझु शयूं इलाही ज़रूरी हूंदियूं आहिनि ऐं असांजी ज़िम्मेदारी आहे त उन शयुनि जे हवाले सां मां सभिनी खे गाइड कयो वञे। मेहमान मौजूद आहिनि ऐं कचहरी गुफ्तगू को हम बिल्कुल आगे कंटिन्यू करेंगे, लेकिन म्यूज़िक की कमी को मैं काफ़ी फील कर रही हूँ, तो अगर आप ये भी कर रहे हैं, वो भी कर रहे हैं। आप तो लाजिम है कि करेंगे कि अब मुझे कब मौका दिया जाएगा, ये तो बोले ही जा रही हैं, बोले ही जा रही हैं। नहीं। तो मैं चाहूंगी कि हम चुप हो जाएं। नहीं ऐसी बात। आप गाना सुनाना स्टार्ट करें। मैं तो क्या आपको सुनाएंगे? मेहंदी हसन साहब का गाना सुना रहा हूँ। क्या बात है जी। और बड़ी खूबसूरत शायरी है इसकी। आप शायरी पे गौर करेंगे तो आपको ऐसा लगेगा पाकिस्तान में अच्छे काम भी होते हैं, बुरे काम नहीं होते। सर मैं तो हमेशा मानती हूँ कि पाकिस्तान में ही अच्छे काम होते हैं। बिल्कुल बिल्कुल। हो जाए।
अलम आज तक याद है वो प्यार का मंजर मुझको, आज तक याद है वो प्यार का मंजर मुझको, जिसकी तस्वीर निगाहों में लिए फिरता हूँ। आज तक याद है वो प्यार का मंजर मुझको। हुस्न के काफिले साहिल पे उतर आए थे, एक ही रात में दो चांद नजर आए थे। इश्क का चाक गिरे पान के बैठा था, दिल की आगोश में फिरदौस लिए बैठा था। वो मेरा महाजबी और मेरे हाथ में हाथ, वो मेरा महाजबी और मेरे हाथ में हाथ। सुर्खियाँ चेहरे पे थी गर्मी जज्बात के साथ। आज तक याद है वो प्यार का मंजर मुझको। क्या ज़माना था कि जब इश्क में सरशार थे हम, एक पाकीज़ा मोहब्बत के तलबगार थे हम। क्या खबर थी कि बहारों में बिछड़ जाएंगे, आरज़ुओं के नशे मन ही बिगड़ जाएंगे। इतना पूछूं कहीं मिल जाए जो वो पर्दानशी, इतना पूछूं कहीं मिल जाए जो वो पर्दानशी। मैं भी आता हूँ तुझे याद, कभी याद नहीं। आज तक याद है वो प्यार का मंजर मुझको। आज तक याद है वो प्यार का मंजर मुझको, जिसकी तस्वीर निगाहों में लिए फिरता हूँ। आज तक याद है वो प्यार का मंजर मुझको। क्या आज कहेंगे, तक क्या याद है कहेंगे? वो Thank प्यार you. का मंजर मुझको। और यकीन करें इस तरह की चीजें यकीनन बहुत कुछ याद दिला देती हैं। इतना पूछो कि मिल जाए जो पर्दानशी। आहा, मैं भी आता हूँ तुझे याद किया कि नहीं। आहा, क्या बात है। खूबसूरत शायरी होती थी। हमारा म्यूजिक 80s तक बहुत अच्छा था, 80s तक। उसके माशाल्लाह, बाद फिर कोई कुछ शक अजीब नहीं काम इस होने बात लगा, तो अजीब ही काम हो गया, बस वो ना पूछिए आप। सर लेकिन आज भी मुझे लगता है कि अब फिर से लोग जरा सही रास्ते पे आना शुरू हो गए हैं, तो देखिए अल्लाह करे बात कि वो ये जल्दी आ जाए है, बस। ये आप जहाँ हम लोग बैठे हैं ना इस वक्त, यहाँ से जो चीज़ जाएगी ना, लोग उसको वही लेंगे। सही।
आप यहाँ से म्यूज़िक, अच्छा क्लासिकल म्यूज़िक, अच्छी गज़लें, अच्छे गीत, अच्छे गाने, हमारे पुराने लोग जो हैं। अब मुझे पता है अफसोस क्या होता है, मेरा भी अमेरिका का टूर था, 2 महीने पहले आया मैं, तो वहाँ पर मेरा शो हुआ ट्रिब्यूट टू वहीद मुराद। अच्छा, वाह, उन पर जो गाने फिल्माए गए थे वो मैंने गाने थे वहाँ पर। क्या बात है। तो वहाँ कुछ लोगों से मेरी मुलाकात हुई जो वहीद मुराद को जानते ही नहीं थे। वहीद मुराद को नहीं जानते। कुछ लोग, मतलब इनमें एज होगी 20 से 25 साल की, जिसे उनको नहीं पता। सर, वो तो अब वाकई उनको अहमद रशीदी साहब का नहीं पता, मेहंदी हसन साहब का नहीं पता उनको। तो ये अफसोसनाक पहलू है हमारे मुल्क का, हमारे आर्टिस्टों के साथ। गुलाम अली साहब इंडिया जाते हैं, दूसरे ममालिक में जाते हैं, वो कदर वहाँ पर है, यहाँ नहीं है वो कदर, इसलिए वो जाते हैं। सही वरना अपना कहा घर कौन छोड़ता है खुशी से, मुझे बताइए आप। ठीक। ठीक है ना, ये हमारे यहाँ नहीं होना चाहिए। मीडिया बड़ा पावरफुल है, आप जो देंगे वो लोग लेंगे। अब पता है कि जब से चैनल बंद हुए इंडियन, ड्रामे लग रहा है, पता लगा आवाज़ कहीं जा रही है, लिपसिंग कहीं जा रही है उनकी। ठीक है, रिजल्ट उसका इतना ऐसा लग रहा है सिर्फ 200 साल पुराना ड्रामा चल रहा है। सही। कौन देखेगा फिर उसको? सर, वही बात है ना कि आप जो लोग देखना चाहते हैं आप उसके मुताबिक चीजें लेकर आए, आप प्रेजेंट बिल्कुल, करें। लेकिन बिल्कुल। कमर्शियल जमाना हो गया ना, तो कमर्शियल के चक्कर में आजकल ये देखा ही नहीं जाता नहीं, कि क्या होना चाहिए, कमर्शियल क्या पॉइंट भी नहीं इसमें होना शामिल है। ये असल चीज़ें में मैं कह रहा हूँ। एक छोटी सी बात मैं इसमें ऐड करूंगा कथक कलामी जी साहब। प्लीज। ये जो दौर है पोस्ट मॉडर्निज्म का दौर है, अगर हम वाइड पर्सपेक्टिव में देखें ना आलमी सतह पे, तो ये पोस्ट मॉडर्निज्म का दौर है। और उनका कहना ये है कि लोगों को ये इस कमर्शियल दुनिया में एक ऑब्जेक्ट के तौर पे लें। हाँ, ये तो है, सही। ये तो है। और उनका बहुत बड़ा नारा स्लोगन ये है कि मेक योर सेल्फ सेलेबल, अपने बिल्कुल, आप सही है। को बिल्कुल। बिकने के लायक के बनाओ। लायक बिल्कुल बनाओ। वही मीन के फर्द जो है ना वो एक कमोडिटी बन गया है। सही। अब इस कमर्शियल दौर में हमने अपनी जो एसेंस है, हमने अपना जो हुस्न और जमाल का जो सेंस है, उसको कैसे बचाना है, हमारा इम्तिहान है। सबसे बड़ा चैलेंज, सही कहा सबसे बड़ा अच्छा, चैलेंज नहीं, है एक ड्रॉबैक पता है क्या है, हमारे टीवी पर आना, सिर्फ टीवी पर नजर आना, वही काफी। लोग बुलाकर उसी को खुश होते हैं घर में, हमारे यार वे सिंगर आए जो टीवी पर आता है। और अगर गाना हिट हो जाए तो फिर तो डबल काम हो जाता है। क्या चलो ही ठीक बात है, फिर तो ना? मतलब लेकिन मीडिया की जिम्मेदारी है कि ये हमारे जो क्लासिक म्यूजिक है, हमारे वहीद मुराद, ये अपने promote मेहंदी हसन करना। साहब हैं, इखलाक अहमद साहब हैं, अहमद रुजी साहब हैं, मसूद राना साहब हैं, गुलाम अली, नूर जहां, ठीक है ना, इतने सारे हमारे लोग, मुजीब आलम साहब, ये वो सिंगर्स हैं, मोहम्मद यूसुफ साहब हमारे, ठीक है ना, जुम्मन साहब हाँ, हमारे, उस्ताद जुम्मन। ये वो सिंगर्स हैं लेजेंड, जिन्हें कहना चाहिए, उनके गाकर लोग सीख सकते हैं। सही। ऐसी सी मेलोडीज उन्होंने बनाई है और कि उस पर बल्कि काम ऐसा किया एक सेपरेट प्रोग्राम्स होने चाहिए कि उनको बिल्कुल, ट्रिब्यूट दिया जाए, उनके उन अभी songs पिछले को दिनों honor किया जाए, कल्चर बात की डिपार्टमेंट जाए ने उनपे। एक ट्रिब्यूट उस्ताद मोहम्मद जुम्मन किया एक था। नाम से एक बहुत बड़ा प्रोग्राम किया था। great. कल्चर डिपार्टमेंट इस तरह जो है ना काम कर रहा है। और कल ही वो जो फोक फेस्टिवल है वो खत्म हुआ है 2 दिन का। हाँ, उसमें पूरा जो नेशनल फोक, म्यूजियम हाँ में। नेशनल म्यूजियम में, बिल्कुल। तो पूरा जो फोक है हमारा, जो म्यूजिक है, दूसरी जितनी चीजें हैं, उसको प्रमोट अपनी सतह पे कर रहे कर हैं। रहे हैं। सही। लेकिन उस लेवल पे आके नहीं वो करे सिर्फ जिस यहाँ से लेवल पे जाएगा, होना वो मीडिया, चाहिए। वो मीडिया यहाँ से जाहिर जाएगा। है। इसका मीडिया एक power यहाँ बहुत से बहुत पावरफुल टूल है इस सही वक्त। कहा आपने। और वैसे मैं समझती हूँ कि 90% लोग मीडिया को फॉलो करते हैं, 10% कोई इंसान है जो कि कहते हैं कि नहीं भाई इसको छोड़ो, अपनी जिंदगी गुजारो। 95%, 95%। 99 कह लें तो हाँ, ज्यादा तो 0.9 भी लगा लें, 99.9% कर लें सही। तो 100% इतना है। सही है 99.9। बिल्कुल। बाकी जो एक आध जो बचते हैं वो बेचारे थोड़ा अपनी जिंदगी जी लेते हैं। अदरवाइज किसने क्या कहा, किसने क्या गाया, आप किसने क्या यकीन पहना, जानिए, वो सब कुछ ऐसी ऐसी मेलोडीज हमारे मुल्क की हैं। मैं अगर सुनाने बैठ जाऊँ ना पाकिस्तानी गाने, मेरे पास पाकिस्तानी गानों का इतना बड़ा कलेक्शन है क्या बात कि है। मैं 3, 4, 5, 6 रातें भी गा सकता हूँ पाकिस्तानी गाने, माशाल्लाह। सिर्फ पाकिस्तानी गाने। कंटिन्यू। जी, कंटिन्यू। क्या बात है। और मैं भी 101 पर जब एक शो करती थी और मुझे याद है एक बहुत ज़बरदस्त शो था और मेरी आदत थी पुराने 90s के 70s के सॉन्ग निकाल के उनको ऑन ईयर करना। तो अक्सर मेरे टेक्निकल स्टाफ के लोग आगे पूछते थे ये कहाँ के गाने प्ले कर रही हो, बोले कहाँ बात। से लेकर आई हो? मैंने कहा मैं कहीं से नहीं लेकर आई, ये आपकी लाइब्रेरी में पड़े हुए, बस वो नज़र की बात है कि आपने ढूंढा, सर्च किया, एक प्लेलिस्ट आपने बनाई, उसको ऑन ईयर कर दिया। मैंने कहा मैं आजकल के शोर शराबे वाले म्यूजिक को ऑन ईयर नहीं कर सकती क्योंकि मैं खुद पसंद नहीं करती। बिल्कुल, बिल्कुल। तो जो चीज़ आप लाइक नहीं करते अच्छा, उसको आप on air क्यों 2007 तक करेंगे? मैं आपकी तो बात कर रहा हूँ, 2007 तक यूट्यूब पर भी, नेट पर भी हमारे पाकिस्तानी गानों की तादाद इतनी नहीं थी। नहीं थी। मैंने अपनी जिम्मेदारी समझते हुए मैंने यूट्यूब पर डालने शुरू की पाकिस्तानी गाने, होना चाहिए। फिर और लोगों ने डालने शुरू किए। आज आप गाने सर्च करें, मेरा ख्याल है 10 में से कोई एक गाना ऐसा जो आपको नहीं मिलेगा, वरना 9 गाने आपको मिलेंगे उसमें। सही। तो ये हमारा काम बनता है ना, हमारा फर्ज बनता ठीक, है कि क्योंकि हमारी वही बात है ना कि अच्छी हम पड़ोसी मुल्क के या इवन जहाँ की चाहें हम लोग जब सर्च कर रहे होते हैं म्यूजिक, हमें हर चीज़ मिल जाती है। इवन जो लाइव कॉन्सर्ट्स में गाए या बिल्कुल। उनके एल्बम्स वगैरह हैं, बिल्कुल हमारे सब। सर्च करो वो इक्का दुक्का कोई चीज़ मिल जाए तो बहुत बड़ी अपलोड नहीं बात। करते ना, अदरवाइज नहीं करते। अच्छा, करते हैं फिर शायरी नहीं करते, पोइट्री नहीं करते अपलोड।
या क्वालिटी इतनी कोई अजीब हो रही होती है कि अजीब हो रही बंदा होती फिर है देखता नहीं या सुनता नहीं। हाँ ये बात है। तो अच्छा। असल बात ये है कि ये मीडिया है, चैनल्स अगर पेश करेंगे हम लोगों को पाकिस्तानी गानों को पेश करेंगे तो आप यकीन जानिए कि लोगों का रिस्पॉन्स बहुत अच्छा आएगा। इंशाल्लाह होपफुल है कि अब जो भी होगा काम वो इंशाल्लाह। इंशाल्लाह पॉजिटिव होगा। इंशाल्लाह। ये उम्मीद इंसान को अच्छी की रखनी चाहिए। अच्छी रखने पूरी भी तो हो ना, अच्छी तो रखने से कुछ नहीं होता। उम्मीद रखेंगे। हाँ उम्मीद तो पे जहाँ ही कायम फिर है। आगे अच्छा, इंसान- मैं सिंध टीवी और दूसरे जो चैनल है सिंधी, वो मैं देखता हूँ, इतनी खूबसूरत मेलोडीज बन रही हैं, इतना अच्छा म्यूजिक बन रहा है, मैं आपको बता नहीं सकता। वो खुशी होती है मुझे देखकर। मैं इंडियन नहीं देखता, आप यकीन कीजिए, मैं अपने मुल्क के गाने Thank देखता you। हूँ, बहुत ये तो अच्छे बड़ी बन रहे हैं, खुशनसीबी बहुत की अच्छे, बात है कि माशाल्लाह बहुत से आप अच्छे। इन चीज़ों को लाइक मैं आपको करते हैं। सुनाऊंगा सिंधी गाना भी अभी एक। सर हम जरूर सुनना चाहेंगे। सिंधी शो में सिंधी गाना ना सुने तो कोई हाँ, बात ही बिल्कुल। अलग है। अच्छा शेर साहब, छा जेकर जमालियात जे हवाले सां ॻाल्हि ॿोल हले पई, लतीफ़ सरकार जी शाइरी ते असांजी ॻाल्हि स्टार्ट अञा थी, मसां ई ब्रेक जो टाइम अची वियो। तो मां चाहींदुसि लतीफ़ सरकार जी शाइरी में अञा ॿियो कहिड़नि एंगल्स सां अव्हां जमालियात खे हुन में फाइन कयो? शाह साईं जो हिकिड़ो बैत आहे, नाज़ मंझारा निकिरी जॾहिं पिरी करे थो पंध, भूए पिण बिस्मिल्लाह चई राह चुमे थी रंद, वाह उभियूं घणे अदब सी हूरूं हैरत हंध, वाह साईं जो सौगंध मुंहिंजो साजन सभिनिया सुहिणो। वाह छा ॻाल्हि आहे। भिटाई सरकार ट्रिब्यूट ॾिनो आहे हुज़ूर जन खे इन बैत में, त जॾहिं हो नाज़ मां निकिरी ऐं पंधु करे थो त भूए धरती बिस्मिल्लाह चई करे उन जा पेर चुमे थी। सुभान अल्लाह। ऐं जेके हूरूं आहिनि जन्नत जूं, उहे हैरत में आहिनि त ही केरु हसीन आहे, ऐं उहे उभियूं थी बीहनि थियूं, उन्हनि बीही करे इंतज़ारु कनि थियूं, दीदार कनि थियूं। ऐं आख़िर में शाह साईं चए थो त साईं जो सगंद मूंखे उनजो कसम आहे त मुंहिंजो साजन सभिनिया सुहिणो। त इहो हुस्न जो हिकिड़ो ॿियो मंज़र आहे। इन खां अलावा ॿिया जेके हुस्न जा मंज़र आहिनि भिटाई वटि, असां फितरत जी ॻाल्हि कई, असां ॿियो आहे वजदान। वजदान जेको आहे इंट्यूशन जे नाले सां अदब में फिलासफ़ी में उनखे जेको आहे ताबीर कयो आहे। त वजदान उहा सूंहं जंहिंजो असां वटि को बि कारण न हुजे ऐं असांखे वणे, सही फौरन असां जेकॾहिं असांखां कोई पुछे त इहा शइ तव्हांखे छो वणी, त असां वटि कोई बि जवाबु न हुजे, पर उहा शइ असांखे वणे। असां इलाही ॻोल्हण खां पोइ वञी कोई उनजे जवाब ते पहुचूं, पर फौरन असां वटि को बि जवाबु न हुजे, असांजे दिलि मां जेको आहे सो वाह निकिरी वञे। त जीअं से खूही अनार वहनि वारीअ गाॾों, हीअड़ो पिरियां धार निबेरियांसि न निबिरे। असांखां वाह निकिरी थी वञे, वरी सोचूं था त इहा वाह छो निकिती। इहो हुनजो असरु हुयो, हुनजे वजदान जो उहो असरु हुयो, हुनजे इज़हार जे मुकमिल हुजण जो। त भिटाई वटि जेको वजदान आहे, इन ते क्रोशे ऐं ॿिया कुझु जेका आहे सो असांजा फिलोसोफर्स आहिनि उन ते इलाही कमु कयो आहे। हुननि जो चवणु इहो आहे त वजदानी सूंहं या वजदानी जेको आर्ट आहे उहो तॾहिं असरअंदाज़ थिए थो छाकाणि त उहो इन्वॉल्व थी करे चयल आहे। भिटाई के शयूं लिखियूं न आहिनि, भिटाई चयूं आहिनि शयूं, हुन मौसीक़ी जे आधार ते इहे सभु शयूं चयूं आहिनि। हुन लिखी हुई पेन कलम ऐं जेका पनो खणी हुन कुझु लिखियो न आहे, हुन सभु कुझु चयो आहे। ऐं क्रोशे जो चवणु इहो आहे त जेका कैफ़ियत शाइर ते उहा शइ लिखण वक़्तु या चवण वक़्तु मौजूदु हुजे थी, रहे थी, उहा साॻी कैफ़ियत जेकॾहिं हुनजो पढ़ंदड़ ऐं ॿुधंदड़ महसूसु करे त इहो हुनजे वजदान जी मुकमिल तौर ते जेको आहे सो इहो सम्झो त अबलाग आहे, इतलाक़ आहे। ऐं भिटाई वटि इहे इन तरह जूं जेको आहे सो शयूं हर हंधि हर जाइ असांखे जेको आहे सो बल्कि ॾिसो लतीफ़ सरकार जी पूरी शाइरी तव्हांखे रिदम में मिले थी। के ओॾाई दूर के दूर बोॾा सुपरी, के चढ़नि न चित ते के न विसरनि मूर, जीअं मेह कुंढी पूर तीअं दोस्त वराको दिलि थी। हाणे पोयनि ॾींहंनि में जेको आहे सो लाड़काणे में प्रोग्राम हुयो, मूंखां सवाल कयूं त भिटाई अॼु असांखां जेको आहे सो कीअं असांजी रहनुमाई कंदो। अॼु त पोस्ट मॉडर्न दौरु आहे, अॼु त हिनजो फ़ोन जो दौरु आहे, इंटरनेट मीडिया ऐं जेका आईफोन आईपोड आहिनि सभिनी जो मौज़ आहे। अॼु जेको आहे सो भिटाई असांजी जेका आहे सो ॻाल्हि जी नुमाइंदगी कीअं थो करे। तव्हां जॾहिं चओ था त भिटाई हर वक़्त जो हर दौर जो हू ज़मानी मकान खां मथां आहे, हुनजी शाइरी खे असां कंहिं दौर में या कंहिं हंध ते क़ैद नथा करे सघूं, त अॼु कीअं थो जेको आहे सो त हिकदमि मुंहिंजे ज़हन में अची वियो त के ओॾाई दूर के दूर बोॾा सुपरी।
के चढ़न न चित ते के न विसरन मूर। आहे है। हाणे तव्हां उते ई जेका मौजूद दोस्त वेठा हुया भरसां भरसां हर कोई पंहिंजे मोबाइल ते लॻो पियो हुजे त मुंहिंजो इहे जेके वेझा आहिनि इहे हिक ॿिए खां परे आहिनि, जेके परे आहिनि उहे हिक ॿिए जे वेझा आहिनि। भिटाई अॼु खां 300 साल अॻे चई चुको इहा आहे, ॻाल्हि करे चुको आहे। इहा ॻाल्हि चई चुको, के चढ़न न चित ते के न विसरन मूर, के यादि ई कोन था अचनि, के विसरनि ई नथा। सही। इहा तव्हांजी कैफ़ियत अॼु जे दौर जी कैफ़ियत खे भिटाई अॼु खां 300 साल अॻे चई वियो आहे त भिटाई एॾो यकता आहे, एॾो मुकमिल आहे पंहिंजे इज़हार में, पंहिंजे लतीफ़ जज़्बे में, पंहिंजे फ़न में, पंहिंजे जमाल में, पंहिंजे हुस्न में, हर दौर में हू तव्हांजी नुमाइंदगी कंदो ऐं तव्हां सां गॾु रहंदो। ऐं इहा ई ॻाल्हि त मां आगाज़ में पंहिंजे इंट्रो में कई त शयूं असांजे साम्हूं आहिनि, बसि असांखे हासिल करण जो ॾांहुं कोन आहे। बिल्कुलु बिल्कुलु। ठीक, सो ॻाल्हि ॿोल खे असां कंटिन्यू कंदासीं, बट ज़फ़र साहब मैं चाहूँगी कि अगर सिंधी सॉन्ग हो जाए यहाँ पर आपकी बेहतरीन आवाज़ में तो क्या ख्याल है? बिल्कुल, मैं सुनाता हूँ। मोहम्मद यूसुफ साहब का गाया हुआ गाना है ये। मोहम्मद यूसुफ का क्या कहना है? खूबसूरत। राहत मिले थी दर्द में हो, राहत मिले थी दर्द में, माँ प्यार का सदके, इन प्यार का सदके, दिलदार अता करो, दिलदार अता करो, दिलदार का सदके, इन प्यार का सदके, राहत मिले थी दर्द में हो, राहत मिले थी दर्द में, माँ प्यार का सदके, इन प्यार का सदके। दिल में बसायो आहे मूं, दिल में बसायो आहे मूं, धरती जे चंद्र के, धरती जे चंद्र के, जानिब जो जल वो हर घड़ी, ओ जानिब जो जल वो हर घड़ी, माँ प्यार का सदके, इन प्यार का सदके, राहत मिले थी दर्द में, माँ प्यार का सदके, इन प्यार का सदके। दिल में बसायो आहे मूं, दिल में बसायो आहे मूं, धरती जे चंद्र के, धरती जे चंद्र के, जानिब जो जल वो हर घड़ी, हो जानिब जो जल वो हर घड़ी, दिलदार का सदके, इन प्यार का सदके, दिलदार हम अता कयो, दिलदार का सदके, इन प्यार का सदके, इन प्यार का सदके, इन प्यार का सदके।
तमाम बेहतरीन माशाल्लाह जी व्यूवर्स इन्हीं जगह वक्त थी वियो आहे त हिकिड़े मुख़्तसिर ब्रेक जो ब्रेक ॾांहुं वधंदासीं ॾिसंदा रहिजो सिंध टीवी मुझे सिंध के सलाम सलाम सुन 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 जी व्यूवर्स सो ॻाइण जो त सिलसिलो बिल्कुलु जारी आहे छो जो जिथे फनकार हुजनि उते जेकॾहिं ॻाइण वॼाइण न हुजे त ॻाल्हि ठही नथी सघे सो हिकिड़ो शॉर्ट ब्रेक हुयो ब्रेक खां पोइ असां वापसि अची चुका आहियूं आगाज़ में जेका ॻाल्हि मां आवाज़ सभिनी सां शेयर कई उहा इहा हुई त केन बेबी डायपर जे हवाले सां असांजी ॻाल्हि ॿोल हले पई ऐं अव्हांखे कुझु फ़ाइदा त मां ॿुधाए चुकी हुयसि पर छाजे करे जो इलाही घणा फ़ाइदा आहिनि त मां सोचियो त आहिस्ता आहिस्ता थोरो टाइम वठी तव्हांखे ॿुधायां त जीअं तव्हां इहे इन सभिनी शयुनि खे पंहिंजे ज़हन में रखो त केन बेबी डायपर जा इहे फ़ाइदा आहिनि सो हिकु त सस्तो आहे उहो आगाज़ में अव्हांखे ॿुधाए चुकी आहियां त बाक़ी डायपर्स जे मुक़ाबले में तमामु घणो रीज़नेबल अव्हांखे मार्केट में मिलंदो ऐं ॿियो मसलो वरी इहो हूंदो आहे त साइज़ ॿार जी छो जो जेकॾहिं न्यू बॉर्न बेबी आहे उनखां वठी तव्हांखे एक्स्ट्रा लार्ज साइज़ खपे थी या विच में जेके बाक़ी साइज़ अचनि थियूं उहे अक्सर ई हूंदा त अवेलेबल न हूंदियूं आहिनि जेकॾहिं अवेलेबल हूंदियूं आहिनि त एतिरियूं फिक्स न हूंदियूं आहिनि जो ॿार खे अची वञनि पोइ जेकॾहिं ढिलो हुजण जे करे अक्सर उहा आलाइण मथे बि अची वेंदी आहे सो इन करे ही तव्हांखे हर साइज़ में अवेलेबल आहिनि ऐं ॿी सभ खां वॾी जेका हिन जी ॻाल्हि आहे उहा ॾिसो इंसान जे स्किन जा टाइप्स हूंदा आहिनि कुझु अहिड़ी स्किन हूंदी आहे जेका तमामु घणी सेंसिटिव हूंदी आहे इवन कुझु ॿार अहिड़ा हूंदा आहिनि जेके जेकॾहिं थोरो बि खवरो लटो हूंदो आहे त उहो बि न सही सघंदा आहिनि पर केन बेबी डायपर उन्हनि जे लाइ बि इलाही घणा सुठा आहिनि ऐं उन्हनि जे स्किन ते बि रेशिस न थींदा यानी कि चाहे सेंसिटिव स्किन हुजे या कहिड़े बि तरह जी स्किन हुजे सभिनी ॿारनि जे लाइ ही तमामु घणा फ़ाइदेमंद आहिनि सो ख़ैर ही स्पेशल शइ हुई जेका मां सोचियो तव्हां सभिनी सां शेयर कई वञे ऐं वधीक अञा कुझु ॿिया फ़ाइदा आहिनि जेके अव्हांखे थोरी देरि खां पोइ ॿुधाईंदसि पर महिमान बि मौजूदु आहिनि उन्हनि सां बि असां कचहरी कंदासीं इन जफर साहब एक सवाल तो मतलब पूछना भूल ही गई क्योंकि बात जरा इधर से उधर चली जाती है ना यही होता है। इंस्पायर किससे हुए थे सबसे ज्यादा आप हाँ सर मेहंदी हसन और अहमद उर्जी साहब मतलब बचपन से उन्हीं को बचपन सुन से रहे हैं आप? बिल्कुल अब जरा थोड़ा कुछ चेंज हुआ है या अभी तक हाँ हाँ नहीं मैं तो जो आजकल चल रहे गाने हैं वो भी गा रहा हूँ आजकल हाँ, बिल्कुल मतलब हर तरह के गाते हैं मैं करता हूँ वन मैन शो अच्छा अब जो है ना इस वक्त मैं वन मैन शो करता हूँ और अल्हम्दुलिल्लाह मुझे समझ लिया आप लोग 3-3 घंटे 3.5 घंटे 4-4 घंटे तक सुनते हैं अल्हम्दुलिल्लाह क्या बात है मैं वो माशाल्लाह सिंगर हूँ इसके 2 गाने कोई नहीं सुनता था सर अक्सर ऐसा एक होता टाइम है ऐसा था यकीन जाने 2 गाने कोई नहीं सुनता था एक साहब ने मुझसे अगर प्रोग्राम में गा रहा था मैं लेकिन तुम आंखें बंद करके फील करके डीप डेप्थ में जाकर गाया करो अच्छा मैंने कहा चलो ठीक है उन्हीं का प्रोग्राम था ऑर्गेनाइजर थे वो मैंने क्या किया गाना शुरू किया आंखें बंद करके जब आंखें खोली तो आधी पब्लिक गायब जा चुकी थी वो मुझसे कहना चलो खड़े हो यहाँ से चलो तुमने पब्लिक बुला दी मैंने आंखें मतलब बंद ऐसे क्या था आंखें बंद करके गाओ। ऐसे क्या हुआ था कि मतलब आंखें बंद करके गाया पब्लिक गाया नहीं मैं गाते ही बहुत बुरा था मेरी आवाज़ इतनी बुरी थी कि ना पीछे बेस नहीं होता भरा हुआ जैसे कहते हैं बिल्कुल धाड़ धाड़ लगने वाली वो थी तो बाद में मेरे उस्तादों को अल्लाह ताला खुश रखे उनको जो बज़मी साहब हैं उनको अल्लाह जन्नत नसीब फरमाए और जो दोनों उस्ताद मेरे हयात हैं अल्लाह उनको सेहत और ज़िंदगी दे कि उन्होंने मुझे मेरी आवाज़ को पॉलिश किया देखिए कंप्लीट कोई भी नहीं होता कोई नहीं होता बात ये सही होती है कि आपकी नीयत अगर अच्छी है तो अल्लाह आपके काम में बरकत डाल देता है चाहे वो कोई भी फील्ड हो इस बात में कोई शक नहीं कोई शक नहीं ना मैं उसी में आता हूँ क्या बात है मेरा गाना कोई बहुत बड़ा नहीं है मैं कोई क्लासिकल सिंगर नहीं हूँ यकीन कीजिए आप नहीं, लेकिन पता है क्या है कि मैं सिर्फ सच्चाई से काम करता हूँ और जो मेरे साथ म्यूजिशियंस होते हैं ना मेरे साथ जो लोग काम करते हैं मैं उनका मेहनताना यानी उनकी उजरत जो है मैं उनको उसी वक्त और अच्छी उजरत उनको देता हूँ क्या बात है ये तो अब बड़ी अल्लाह अच्छी किसके बात नसीब से देता है नहीं पता है। सही कहा लेकिन अब मैं म्यूजिशियन के पैसे रोक लूँ साउंड के पैसे रोक लूँ किसी को कम दूँ नहीं वो दोबारा आपके साथ काम ही नहीं करेंगे नहीं उनको पता भी नहीं चलेगा लेकिन ये तो क्लियर नहीं हुआ ना ये तो हाँ, अल्लाह तो ये इसको तो देख बात रहा है ये तो बात है तो पता नहीं किसके घर में असल में लोग हमारे पता है ड्रॉबैक क्या है हमारे लोग पैसा हाथ में आने से पहले कहते हैं यार आपका भी है आपका भी हिस्सा आपका भी सबका हिस्सा है और जैसे ही हाथ में आता है उनको अपनी सारी जरूरतें याद आ जाती हैं वो अपने जेब में रख लेते मतलब अपने जेब में कहीं छुपा देते हैं हैं और बताते भी वही नहीं है वक्त कि मुझे होता मिले है कहीं और से वही वक्त होता है कि जब आप बांटने वाली की बड़ी फजीलत है सही कहा आपने। हाथ यूं रखे ना अल्लाह ने किया तो आप यूं रखिए फिर देखिए ऐसे ही रहेगा सही इंशाल्लाह क्योंकि वही बात है ना कि जरूरतें हर इंसान की है हम हर ये इंसान समझते हैं कि की। बस हमारी जरूरतें हैं बाकी जो दुनिया है वो और ऐसे नहीं चलती म्यूजिशियन रहेगी हमारे तो म्यूजिशियन की पेमेंट 4 से 5 हज़ार रुपए है एक शो की 4 से 5 हज़ार रुपए ठीक बहुत है कम हम है। तो 50,000 क्या 1 लाख रुपए घर लेके जाते हैं सही तो उस हिसाब से उनको कुछ भी नहीं है वो तो वो भी उसमें भी डंडी मार दें आप तो ये तो नाइंसाफी के सिवा कुछ भी नहीं। साफ रखें आप अपने ठीक बस खत्म और आप जानते हैं कि आपके बराबर में भी एक शायर हैं हाँ मुझे पता है जानते बेहतरीन हैं शायर तो जरा इनसे कुछ शायरी तमाम सुन सुठे लीजिए शायर तमाम सुठो शायर है माशाल्लाह सर आप सिंधी में माशाल्लाह। बात क्यों नहीं करते मतलब मुझे समझ आ जाती है लेकिन बोल नहीं पाता हेजिटेशन है थोड़ी सी कोशिश करेंगे आप मतलब मैं करूंगा अगर इंशाल्लाह सिखाई जाए आपको हाँ अरे बिल्कुल नेक्स्ट क्यों टाइम नहीं? जब आप आएंगे तो क्यों सिंधी में नहीं? शो अरे हमारे मुल्क की जुबान मैं तो एक बार जानता हूँ सीधी सी देखिए हम लोग सिंध में पैदा हुए सिंध में रहे सिंध में बड़े तो हम लोग सिंधी हैं भाई क्या बात है सीधी बात है सही। इसमें कोई शक नहीं है हम सिंधी हैं ठीक। पाकिस्तानी है
पहले सबसे पहले मुसलमान है, फिर पाकिस्तानी, फिर सिंधी हैं। क्या बात है। और वैसे भी माशाल्लाह आपने जो सिंधी सॉन्ग गाया, मुझे कहीं से फील नहीं हुआ कि आप सिंधी स्पीकिंग शुक्र नहीं अल्हम्दुलिल्लाह। है, इतनी बखूबी माशाल्लाह आपने सॉन्ग को निभाया। Thank you. सर तव्हां माशाल्लाह गज़ल बि काफ़ी लिखिया आहिनि, इन खां अलावा काफ़ी वाई अच्छा वाई बि माशाल्लाह वाई बि वाई। लिखी आहे। सो हाणे छा ॿुधाईंदो, उन खां पोइ वरी सिंफ़ुनि ते असां डिटेल में ॻाल्हायूं था। हा गज़ल हिकिड़ो आहे हुनजा ॿ टे बंद ॿुधायां थो। जी जी हिकिड़े फनकार ॻायो आहे उस्ताद नज़ीर सम्मू, माशाल्लाह। उनखे ॻायो आहे दूर ताईं देर ताईं, दूर ताईं देर ताईं, केरु ईंदो शेर ताईं। वाह आहे है वाह वाह। पंहिंजे नाले सां ई उनखे जेका आहे ठीक, सो ठीक। मतलब में हाँ अपना नाम मत जो इस्तेमाल कमु पहले आहे, आ गया। बिल्कुलु बिल्कुलु। दूर ताईं देर ताईं, केरु ईंदो शेर ताईं, काल्ह वारी दोस्ती, काल्ह वारी दोस्ती, आहे पहती वेर ताईं, आहा काल्ह वारी दोस्ती, आहे पहती वेर ताईं, हू विसारे सभु सुञाण, वाह हू विसारे सभु सुञाण, आहे पहतो केरु ताईं। आहा हुन सां जेके वास्ता जेके ताल्लुक आहे उहे सभई विसारे, हाणे पुछे थो केरु आयो। केरु आयो। हो विसारे सभु सुञाण, आहे पहतो केरु ताईं, मैं कदे में हू अकेलो, हाँ मैं कदे वो में अकेलो। हू अकेलो, आहे वेहंदो देर ताईं, आहा दूर ताईं देर ताईं, वाह, वाह, वाह। केरु ईंदो शेर ताईं। वाह 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 वेरी जबरदस्त। नाइस वेरी नाइस। जैसे मौजूदा जो सिचुएशन है उसको सही सही बयान किया है अच्छा कि नहीं, आज इन्होंने मतलब पहले इस्तेमाल कर लिया मख्तल में। ये अच्छी बात है, नई बात है। एक तजुर्बा है। हाँ नहीं अच्छी बात है, नया बहुत अच्छी बात एक्सपेरिमेंट किया ना। वैसे भी आजकल गज़ल का जो एक रंग हुआ करता था अपने ज़माने में कि भाई हुस्न जमाल और इन चीज़ों को बयान किया जाता था, खासकर औरत की नज़ाकत, सादगी, अदा, हर चीज़ को। लेकिन अब तो मतलब सारी तकलीफें बेचारे गज़ल में डाल दी। तो ये कहानी मुझे आज तक समझ नहीं आई और हमेशा मैं शायर से पूछती हूँ ये कि हाँ, भाई ये क्या लॉजिक थी कि दर्द बयान करने इस के पे लिए तो कुछ और भी बात बहुत करते सारी हैं, इस सिनफें पे थी। इन ते कुछ ॻाल्हायूं था। आराम सां मुंहिंजे ख्याल में तव्हां सम्झी सघो जी था। जी मतलब अब वो जिद्दत इतनी हा ज़्यादा आ गई कि बिल्कुलु। वो त क्यों- गज़ल में इहे एॾा मौज़ू छो अची विया आहिनि। हाँ असल में थींदो छा आहे त तव्हां कोई बि ॿूटो, कोई बि गुल, कोई बि मेवो कंहिं ॿी धरती तां खणी कंहिं ॿी धरती ते आणे पोखियो। हाणे गुल आहे, तव्हां अमेरिका मां हुनजी जेका सो चकी कढायो, चकी हिते कढायो। अची हुनखे हणो, ठीक लंडन मां या बर्तानिया मां या जेका सो कंहिं ॿिए धरतीअ तां उनखे कढी हिते अची हणो, उहो गुल हुजे, ॿूटो हुजे या जेको आहे सो मेवेदार को वणु हुजे, त उन जे पहिरीं ॻाल्हि त जेको गुल हूंदो या त उन रंग जो न हूंदो जेको उते हुनजो रंग हूंदो, या उन साइज़ जो न हूंदो। सही। जेकॾहिं मेवो हूंदो त उन ज़ाइके वारो कोन हूंदो, यानी हिन जो का ज़ाइको अलॻि तब्दीली हूंदो। फर्क बिल्कुलु इहो नेचुरल आहे ठीक, त हीउ जेको धरती जो आहे ख़मीर, इन में शयूं तब्दील थींदियूं आहिनि, इहो सही, नेचुरल तमामु आहे। सुठी ॻाल्हि। हाणे गज़ल असांजी धरती जो कोन्हे को, असल में गज़ल जी हिते जेका फारसी- सिन्फ़ आहे उहा असां वटि पहुती आहे फारसी मां, फारसी वटि पहुती अरबी मां। त हाणे अरबी वटि जेको गज़ल हुयो उन में हुयूं ख़ुशबू ऐं ख़ुमरियात जूं ॻाल्हियूं, अहिड़े क़िस्म जूं ॻाल्हियूं। ठीक ऐं जॾहिं फारसी वटि उहो पहुतो त उन में गुल, शबनम, महकदा ऐं जेको आहे सो मतलब परवाना, हुस्न, इन तरह जूं ॻाल्हियूं हुयूं। ठीक। हाणे उहो गज़ल साॻियो जॾहिं सिंध में पहुतो त सिंध में न को उहा ख़मरियात आहे, decent थी वियो। न को जेको आहे सो हुन में ॿियूं इहे जेके आहिनि शमा ऐं परवाननि वारियूं ॻाल्हियूं आहिनि। हिते गज़ल अची वर्सटाइल थी वियो आहे। सही हिते हुन में हुस्न बि आहे, अच्छी हिते हुन में मज़ाहमत बि आहे, हिते हुन में जेको आहे सो वतन दोस्ती बि आहे, So- इंसान दोस्ती बि आहे, शेर सभु साहब कुझु आहे। माशाल्लाह तमामु सुठी ॻाल्हि ॻाल्हि ॿोल के सां अॻिते वधाईंदासीं, पर हिकिड़ो सॉन्ग असांखे ॿुधणो आहे। सॉन्ग खां पोइ वरी ब्रेक जो भी टाइम आहे। सो ज़फ़र साहब आपको ही ज़हमत देंगे। एक क्या सिंगर थे सुनाइए हमारे सलीम रज़ा साहब, जी जी बहुत खूबसूरत वोकल था उनका, बहुत अच्छा गाते थे। उनका एक गाना है वो मैं आपके खिदमत में पेश जी ऐ दिल किसी की याद में होता है बेकरार क्यों, ऐ दिल किसी की याद में होता है बेकरार क्यों, जिसने भुला दिया तुझे उसका है इंतजार क्यों,
किसी चीज का इंतजार हो ना हो, ब्रेक का इंतजार जरूर कभी कभार, लेकिन आज तो खैर लेकिन टाइम उससे था पहले मैं ब्रेक एक का। बात कहना चाहूँगा, हमारे दोनों म्यूजिशियन कमाल बहुत के। अच्छे हैं माशाल्लाह, यकीन कीजिए आप, भराव से बजा रहे हैं, वरना इन गानों को गाने के लिए कम से कम 30-35 म्यूजिशियन होने चाहिए। सही कहा आपने, क्योंकि माशाल्लाह मेलोडी इतनी ज्यादा कमाल की कंपोजिशन है ये, और उसके लेकिन साथ दोनों म्यूजिक सेंसिबल अगर म्यूजिशियन है, फौरन फॉलो करने वाले म्यूजिशियन है। सही कहा आपने माशाल्लाह, माशाल्लाह, दोनों यकीन करें बेस्ट हैं, इसलिए हम यहाँ पर तो इनकी तारीफ करते हैं, कहीं भी बैठते हैं इनका नाम, इनका जिक्र जरूर करते हैं क्या नाम कि तो माशाल्लाह। एक तो है आसिफ साहब हमारे साथ हाँ, मौजूद हैं आसिफ, ठीक तबले है, पे, बिल्कुल। मोहर्रम नाज मोहर्रम साहब, साहब, और हमारी ठीक, सिंधी इंडस्ट्री के बहुत बड़े म्यूजिक डायरेक्टर हैं। वेरी और नाइस, मेरी तरफ से जिस मैं जिस तो सिंगर मुबारक। ने इनकी कंपोजिशन गाई, यकीन करें वो उसने आसमान को ही छुआ है। बिल्कुल, ये ऐसे ही खासियत होगा, इनके बिल्कुल अंदर होगा, है। बिल्कुल सो होगा। बातचीत को आगे बढ़ाएंगे, बट व्यूवर्स वक्त आए हिते हिकिड़े मुख्तसर ब्रेक जो बदनासी ब्रेक डां ॾिसंदा रहिजो सलाम से। मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, मुझे सिंध के सलाम सलाम सिंध, सलाम सिंध। जी व्यूवर्स, नंढड़ो ब्रेक हुयो ऐं हिन प्रोग्राम में बाक़ी थोरो ई वक़्तु असां वटि बचो आहे, ऐं असांजी ॻाल्हि ॿोल हले पई काफ़ी टाइम खां मां खे कैन बेबी डायपर्स जे हवाले सां ॿुधायां पई, उनजा जेके फ़ाइदा आहिनि उन्हनि हवाले सां बि, ऐं अञा कुझु शयूं रहियूं आहिनि जेके मां खे पहिरियों ई चयो तव्हांखे थोरी देरि खां पोइ ॿुधाईंदसि। सो हाणे टाइम अची चुको आहे, छो जो वक़्तु असां वटि घटि आहे, हिन करे आगाज़ में मां ॿुधाए छॾियां त कैन बेबी डायपर जेको आहे उहो गॾु रखणु बि आसान आहे, उनखे डिस्पोज़ करणु बि आसान आहे, यानी कि कैन बेबी डायपर्स एतिरा हल्का आहिनि वज़न में, जो उनखे आराम सां पंहिंजे कंहिं नंढड़े थेले में बि, छो जो अक्सर जॾहिं असां काॾे ॿाहिरि वेंदा आहियूं त ॿारड़े जो हिकिड़ो अलॻि थेलो हूंदो आहे, उन में रखी बि सघो था, ऐं उनखां पोइ ई लाहिण में बि इलाही घणो सवलो आहे। ऐं उनखां पोइ अक्सर मूंखे ख़बर आहे त ॿार जल्दी गंदो करे छॾींदा आहिनि, ख़राबु करे छॾींदा आहिनि डायपर। सो हिन जो जंबो पैक बि दस्तियाबु आहे, ऐं उन में इलाही घणा डायपर्स आहिनि जेके तक़रीबन हिकिड़ो महीनो पूरो अवां आराम सां इस्तेमालु करे सघो था, यानी कि हिकिड़े महीने ताईं अवां यूज़ करे सघो था जेकॾहिं तव्हांजो जंबो पैक वठो था। उनखां पोइ ॿार जे चमड़ी जो इलाही घणो मसलो हूंदो आहे अक्सर, छो जो अक्सर ईअं थींदो आहे त डायपर जॾहिं ॿार जो चेंज कयो वेंदो आहे त पोइ अक्सर असांजे घरनि में या ॻोठनि में ईअं थींदो आहे त या त ट्रायल रखियो वेंदो आहे, उहो इलाही घणो खौरो हूंदो आहे, जॾहिं ॿार खे साफ़ु कयो वेंदो आहे त ॿार जी चमड़ी ॻाढ़ी थी वेंदी आहे। सो इन करे हिन जा बेबी वाइप्स बि हिन महिल अवेलेबल आहिनि, ऐं उहे तमामु घणा सुठा आहिनि, उहे ॿार जे स्किन खे घणो डैमेज न कंदा आहिनि, ऐं ॿार जा इवन अक्सर जॾहिं तव्हां खाधो ॿार खे खारायो थियो या ॿार जो डायपर ख़राबु थी थो वञे, उनखे अवां चेंज कयो थियूं त उन वक़्तु अवां उहे वाइप्स जेकॾहिं इस्तेमालु कंदियूं त उहे ॿार जे लाइ तमामु घणा सुठा आहिनि, ऐं ॿार खे उहे नमी पिणु फ़राहम कंदा, जंहिंजे करे हिन मौसम में ख़ासि करे तमामु घणा सुठा आहिनि, ऐं जेकॾहिं तव्हां इस्तेमालु कंदो त ॿार तव्हां जेके ड्राइनेस न थींदी। सो इहे कुझु मज़ीद ख़ासि पॉइंट्स हुया कैन बेबी जे हवाले सां जेके अवां सभिनी सां शेयर कया। सो शेर साहब, मौसम जी ॻाल्हि हिन महिल ताईं न थी आहे, ऐं मौसम सां वरी नाइंसाफ़ी न कई आहे असां, छा ख़्यालु आहे? बिल्कुलु सो मौसम में बि जमालियात आहे, मौसम जी जमालियात आहे, ऐं मौसम जी जमालियात ते असांजे प्रोफेसर डॉक्टर शकील रहमान शकील रहमान उन मौसमनि जी जमालियात ते कमु कयो आहे, ऐं भिटाई वटि सभिनी मौसमनि जो जमाल आहे, हुस्न आहे। ऐं वॾी ॻाल्हि त साइंस पिणु इन ॻाल्हि जी तोज़ी करे थी, ॿुधाए थी त मुख़्तलिफ़ मौसमुनि में माण्हू मुख़्तलिफ़ मिज़ाजनि जो थींदो आहे, मुख़्तलिफ़ मौसमूं माण्हू जे मिज़ाज ते मुख़्तलिफ़ हवालनि सां असरअंदाज़ थींदियूं आहिनि। गर्मी जे मौसम में तोड़े जो मिज़ाज गरम रहंदो आहे, पर उन में हिकिड़ो वरी ॿियो जमालियाती हिस्सो हूंदी आहे, जमालियाती सेंस उन में हिकिड़ो ॿियो बेदार थींदो आहे। ऐं हिकिड़ी तहक़ीक़ आई पोयनि ॾींहंनि में त जेको इहो वाधवीज जो जेको अमल आहे ॿूटनि खां वेंदे माण्हुनि ताईं, जानवरनि ताईं, उहो सॼो गर्मी जे हिन मौसम में वधीक थिए थो। इहा हैरान कुन ॻाल्हि आहे, हैरान कुन इहा जेका असां तहक़ीक़ पोयनि ॾींहंनि में साम्हूं आई त ईअं भिटाई वटि असां ॾिसूं था त उतर ॾिनी ओत न मूं सवड़ न घबरो, चारई चुनी पोत रेड़ींदे मूं राति गई। त उतर जी ओत जो अचणु माना सख़्तु सीउ सियारा पवणु, असीं औंधारा आणे अवंग चाढ़िया, मोहन ॾही मूं आया साम्हूं सियारा, उभरनि सीकारा पसियो वर ॿियनि जा। त इहो जेको मौसमनि जो असरु थिए थो माण्हू जे सेंसिस ते, माण्हू जे हवासनि ते, माण्हू जे जज़्बे ते, अहसास ते, इहो तमामु अहम आहे। पोइ मौसमनि खां वेंदे रंगनि ताईं, रंगनि खां वेंदे ख़ुशबुनि ताईं, ख़ुशबुनि खां वेंदे ऐं ॿियनि हज़ारे जेको आहे फितरी लकाउनि ताईं, फ़र्द जेको इंसानु आहे ईअं सम्झो त फितरत जे हिकिड़े म्यूज़ियम में रखियलु आहे। फितरत जो म्यूज़ियम आहे, सॼी नेचर
ऐं फ़र्दु हुन जे विच में हिकिड़ो अहिड़ो पिरसिवर आहे जेको हर लम्हे हर घड़ी हिकु नए लका खे साम्हूं ॾिसे थो, हिकु नए लका जो जेका सो तजुर्बो करे थो, हुनजे साम्हूं अचे थो। पोइ कॾहिं उहे सुबुह जा थधड़ा थधड़ा जेके मंज़र आहिनि, थधड़ी हीर आहे, उनखां पोइ कचड़ी मंझंदि आहे, पोइ टाक मंझंदि आहे, वरी शाम जो पहर आहे, त वरी जेका सो उर्दू वारे चयो न त लंबी है गम की शाम मगर शाम ही तो है। वरी राति जा मंज़र सासे सिजन उभरी 84 चंडन बिलाहरी पिरन सभु ऊंधा ई भाया मिटाई चयो समय सिज उभरनि 84 चंड साम्हूं अचनि, पर जेकॾहिं महबूब गॾु न आहिनि त सॼो कुझु ऊंधा आहे। तारा तेलीअ रूह लुधा लालन उभरी, जहिड़ी तो सुबुह तहिड़ी साफ़ी सजणे। त जहिड़ो तारो जेको सितारो उहो जेको लुधो, जंहिंजे लाइ हिकिड़ी जेका तहक़ीक़ आई त एॾो रोशन आहे, उन ते मूं बहस कयो आहे त इहो लुधो तारो कहिड़ो आहे। तारा तेलीअ रूह लुधा लालन उभरी, ऐं महबूब तारा तूं जेको थोरो जेका सो कणकाऊं आहीं, कणको रंग आहीं, तेली रंग आहे तुंहिंजो, जीअं तूं सुबुह जो रोशन आहीं तीअं महबूब मुंहिंजा जेका समय हर वक़्तु उन्हनि जा मुंहं ते सोझरा आहिनि। पोइ इहो तहक़ीक़ कई मूं त इहो लुधो तारो आहे कहिड़ो। पोइ जॾहिं जेका सो एस्ट्रोनॉमी ऐं जेका यूनिवर्स ते त सितारनि ते वॾो कमु थियो आहे, असां वटि तमामु घटि कमु थियो आहे, उते थिए पियो। असां वटि तमामु घटि माण्हू आहिनि जेके इन हवाले सां सोचनि पिया। ऐं जेका सो डॉक्टर आशिक़ बदवी खे ज़रूरु यादि कंदुसि हिन वक़्तु, छो जो उन सां मूंखे हिन तारे ते मुंहिंजो इलाही बहस थियो, मैडम जीमेन मुंघाणी ऐं आशिक़ बदवी साहिब सां। त उन्हनि सां जेको बहस थियो, इन खां पोइ मूं जेका तहक़ीक़ कई उन में साम्हूं इहा ॻाल्हि आई त हीउ लुधो तारो जेको आहे तमामु घणो परे आहे धरतीअ खां। जेकॾहिं जेको मौजूदु सिज आहे इन जी जाइ ते लुधे तारे खे हाणे सिज खे हटायो वञे त हीअ धरती 20 भेरा वधीक रोशन थी वेंदी। 20 भेरा वधीक तारो उहो रोशन आहे, पर छाकाणि त तमामु घणो परे आहे, उन जे करे जेका सो उनजी रोशनी सुबुह जो सवेर त हिते पहुचे थी धरतीअ ते, न त हूअ घटि भिटाई उनखे यादि कयो। तारा तेलियलू लुधा लालन उभरी, जहिड़ी तो सुबुह तहिड़ी साफ़ी सजणे। त ईअं जेका सो सितारा, सितारनि खां पोइ चंड मंज़र। ऐं इवन जॾहिं मां सुबुह जो ईंदी आहियां, चवंदा आहिनि त सिज जा जेके पहिरियां किरणा हूंदा आहिनि उहे सिहत जे लाइ तमामु घणा सुठा हूंदा आहिनि। ख़ासि करे जॾहिं तव्हां अचो ऐं घर खां वठी हितां ताईं जो जेको मंज़र हूंदो आहे न, मुंहिंजी नज़र सिर्फ़ु सिज में हूंदी आहे। ऐं सिज खे ॾिसण सां, उभरंदड़ सिज खे ॾिसण सां नज़र तेज़ थींदी आहे, नज़र तेज़। ऐं बल्कि उनजो तव्हां ॾिसो न, जॾहिं उहो झुड़ में लिके थो, वरी उहो ॿाहिरि निकिरे थो, ऐं उनजो जेको मंज़र हूंदो आहे, यकीन कयो मां हेसि ताईं उहे ई शयूं मां ॾिसंदी पई ईंदी आहियां, उन सिज खे पई ॾिसंदी आहियां। ख़ासि करे वरी जॾहिं झुड़ियालो मौसम हुजे ऐं उनजी जेका ॻाढ़ाण आहे, उनजो पंहिंजो मंज़र आहे, उनजो पंहिंजो हुस्न आहे। मैंने एक चीज़ पढ़ी कि अगर हो पेट में लुक़मे बदल जाते हैं मौसम भी, अगर हो पेट में लुक़मे बदल जाते हैं मौसम भी, मई में सर्दी लगती है, दिसंबर गर्म होता है। ये अयाज़ चयो आहे न त ड्रॉ बिना ढोलिया ना आहे सान्या सूंहं जी। त जेकॾहिं ड्रॉ आहे त सूंहं सुञाणे सघंदी। मौसम के हिसाब से चलते हैं, जैसा कि सर ने कहा कि मिजाज भी इंसान के वैसे ही चेंज हो जाता है। बिल्कुल होता है मौसम पे। सर्दियों में आपका मिजाज अलग हो जाता है या गर्मियों में कुछ क्या होता है? नहीं, इतना खास नहीं होता मुझे, बस सर्दी लगती है मुझे। सर्दी ज़्यादा लगती है। इसका मतलब ये है कि आपको गर्मियाँ ज़्यादा पसंद है सर्दी के मुकाबले में? नहीं, पहनने ओढ़ने के हिसाब से ये मौसम बहुत अच्छा है। मतलब इसमें आप हर कलर वेयर, हर कलर और हर चीज़ पहन ले आप, बड़ा मजा आता है पहनने में। माँ तो एक शर्ट ले और एक पैंट पहन के चले गए गर्मियों में। सही। तो उस लिहाज से मौसम तो खैर असरअंदाज होते हैं, इसमें कोई शक नहीं, तबीयत पर इंसान की रुझान पर असरअंदाज होते हैं, और ये होने भी चाहिए, इसलिए कि आपके अंदर नरमी पैदा करती है, शगुफ्ती की पैदा करते हैं मौसम जो है। उनकी बात नहीं कर रहा जो बहार जे मौसम जो ज़िक्र असां कोन्हे कयो। बहार जॾहिं मुंद ईंदी आहे, हर तरफ़ गुल बूटा पोपट ऐं इहो सॼो जहान हिकिड़ो ईअं सम्झो त अजीब ख़ूबसूरती जो जहान खुली पवंदो आहे। बहार खे इलाही शाइरनि ॻायो आहे, बहार जी सुबुह, बहार जी शाम, बहार जी मंझंदि ऐं हुनजी राति। हिन तारे हुन हंधि हित मुंहिंजा सुपरी, सजण माखीअ मंद कोड़ा थियनि कॾहिं। तो आपको ज़फ़र साहब मौसम सबसे ज़्यादा कौन सा पसंद है? मुझे गुलाबी मौसम। गुलाबी मौसम ये कौन सा है? बीच का होता है ना, मतलब ना सर्दी ना गर्मी ना बहार ना खिज़ां। बहार और इसके बीच में जो होता है ना, जिसमें आप मतलब हर लिहाज से बेहतर होता है वो। यानी कि बहार और खिज़ां के बीच का सिस्टम होता है। सही, जब पत्ते झड़ना स्टार्ट होते हैं, तो सामने लगा रखा ना आपने। हाँ, ये नहीं, ये तो सर हाँ भी येलो हो रहे हैं बेचारे, येलो हो रहे हैं। और इसीलिए देखिए हमने ये पूरा ऑटम का सारा दिया है ना अपने सेट को, पूरा टेक्सचर ब्राउनिश कॉपर सारे कलर्स, रंगनि जी आमेज़िश मूंखे ॾाढी वणी आहे, तमामु बहितरीन। मूंखे लॻे थो जंहिं बि सेट डिज़ाइन कयो आहे
इंतहा जो जमालियाती माण्हू आहे। और सबसे बड़ी बात, लाइट बड़ी अच्छी है, लाइट्स का बड़ा अच्छा है। अच्छा माशाल्लाह से, हर- क्या बात है। हर ये हवाले हमारे से, जमालियाती पूरा हवाले क्रेडिट से। जो है ना हमारे टेक्निकल स्टाफ को जाता है, जो हाँ, बेचारे बिल्कुल, हमसे भी पहले बिल्कुल, आते हैं। हम तो भाई बिल्कुल। 8 बजे यहाँ पर दाखिल होते हैं, 9 बजे शो स्टार्ट होता है, लेकिन हमारी पूरी टेक्निकल टीम वो हमसे भी पहले, पता नहीं मुझे लगता है कि कोई आंख भी यहाँ पे आके खोलते होंगे, थोड़ा इतना सा जल्दी शाम, आते हैं। शाम का सा माहौल लग रहा है इस लाइट में, थोड़ा सा ये शाम बड़ा का मजा सा। आता है जब आप यहाँ बहुत पर अच्छा बैठे है, हो, बहुत अच्छा है। पुरसुकून सा। और देखिए हर आदमी को अप्रिशिएट करना चाहिए, जिन लोगों की मेहनत होती है, सिर्फ इतना ही तो चाहिए होता है कि यार अच्छा किया आपने, वो और अच्छा करते हैं उस काम को। सही कहा आपने। हमारे यहाँ तो लोग उसको दबा लेते हैं कि नहीं जी, नहीं, मैं तो कहता हूँ तारीफ हक है, आप उसका अदा करें। कंजूसी रुगो पैसनि जी कान्हे हूंदी, कंजूसी तारीफ़ भी जी होती है, हाँ, बिल्कुल ये होती है। कंजूसी हूंदी आहे। तारीफ़ की भी हाँ, होती है ना। बिल्कुल, सर जेकर मोबाइल फोन तव्हां थोरो पंहिंजो हिन पासे ॾे करे छॾियो। मुंहिंजे ख़्याल मुंहिंजो त न आहे। अमीज़ जी। हाँ जी है माइक जे मसलो छो टेक्निकल शयूं आहिनि ऐं मोबाइल फ़ोन जॾहिं वाइब्रेट थींदो आहे तो वो माइक जे लाइ थोरो मसलो हूंदो हाँ, है। वो तो होता है, बिल्कुल। सो इस वजह से हम पहले आगाज़ में सबसे पहले, मैं तो हमेशा यही बोलती हूँ, मैंने कहा भाई मोबाइल की सांस बंद कर दें प्लीज़। तो वो कहते हैं मोबाइल की सांस कैसे बंद होगी, मैंने कहा भाई बंद कर देना, लेकिन मैंने कहा अपना ख्याल रखिएगा कहीं ऐसा ना हो कि अपनी आपकी सांस ऑक्सीजन बंद खत्म हो जाए। मतलब हो जाए। क्योंकि आजकल मोबाइल ना यकीन करें इंसानों के लिए ऑक्सीजन से कुछ कम बिल्कुल, नहीं। बिल्कुल। मोबाइल फ़ोन 1 सेकंड के लिए बंद हो जाए तो आप समझ रहे कि इंसान समझते हैं कि हम गए काम। कट गए दुनिया से कट कट गए गए, दुनिया दुनिया से। से कट गए। लेकिन ये गलत है, बताऊँ होना नहीं ये गलत हुआ है, बहुत गलत हुआ है, ये बहुत ज़्यादा गलत हुआ है। हर शइ जा फ़ाइदा बि आहिनि, नुक़सान बि आहिनि। नुक़सान बि असांजो आहिनि। चेयरमैन साहब आहे डॉक्टर उस्मान पालारी, मोबाइल पाण वटि न आहे रखंदो, हुनखे चवंदो जेको कमु आहे ऑफिस में अची ऐं न मिलां त ॿी ॻाल्हि आहे, बाक़ी वो मोबाइल अॼु ॾींहं ताईं न आहे रखंदो। हाँ, अच्छी बात सही। है, बिल्कुल नहीं रखते, बहुत से लोग अभी नहीं मतलब रखते। देखिए आजकल तो लोग साइको हो गए हैं इसके पीछे, हाँ, मोबाइल फोन बिल्कुल के हो रहा है, पीछे। बिल्कुल हो रहा है। ये रिसर्चेस भी काफ़ी आई हैं इस हवाले से, काफ़ी तहकीकात भी हुई हैं कि क्योंकि देखें 24/7 इंसान का यही जहन होता है, फेसबुक पे ये जो मैंने चीज़ डाली, कितने कमेंट्स आए, हाँ, कितने कितने लाइक्स likes आए। मिले, क्या हुआ, कैसे होगा, अगर बल्कि फोन करे माण्हू कमेंट घुराईंदा आहिनि त मूं पोइ शइ रखी आहे हुन ते पोइ कमेंट रखो। सही। असांखे त मतलब वो- ॿुधणु ईंदो आहे। अच्छा, मैं अमेरिका में था, वहाँ से अपडेट कर रहा था, ये फायदा था कि ऐसा लग रहा था मैं मौजूद हूँ, सबके दरमियान मौजूद हूँ मैं, ये तो अच्छी हाँ, बात है। बिल्कुल, लेकिन अब वो पकौड़ों की तस्वीर भी बना के डालना, समोसों को भी डालना, ये सब दिल जलाने वाले काम करते हैं लोग, ये गलत है, है ये ना, नहीं मतलब होना चाहिए। करना आपने चाहिए। अच्छी बात की, दोनों फायदे नुकसान हाँ, दोनों बिल्कुल, चीजें बिल्कुल, होती दोनों चीज़ें हैं। हैं, अब जो चीज़ पॉजिटिव है उसको आप लें तो आपका फायदा है असल इसमें। में क्या है ना जफर साहब कि हम चीज़ों को यूज़ कम मिसयूज़ ज़्यादा Misuse करते हैं, और करते हैं, यही बिल्कुल, वजह है बिल्कुल। कि सबसे ज़्यादा नुकसान भी हमारी कौम को होता है। जिन लोगों ने ये चीज़ें बनाई वो आज भी आज़ाद हैं, हाँ, और देखिए हम आप, लोग बेचारे इन चीज़ों से फंस जिन्होंने गए। बनाई, तो वो खैर आप सही अल्लाह कह रहे सबको हैं। हिदायत दे, बस दुआ आमीन, कर सकते हैं। आमीन, तो आमीन, आमीन, बहुत बिल्कुल। शुक्रिया आप दोनों मेहमानों का, टाइम you बस so आज much। यकीन करें एहसास ही नहीं हुआ कि यूं बस हम पंछी की तरह उड़ नहीं, आप गए। सही नहीं करें, हर कोई ये कहता है। वाकई ये वाकई सच्ची बात है, हकीकत है, नहीं, आपके यकीन प्यार है, करें। आपकी So, मोहब्बत है, आपके चैनल का थैंक यू सो मच महिरबानी शेर साहब, लख थोरा मुंहिंजा ॾाढी ख़ुशी थी, इलाही सुठी गुफ्तगू रही। पैगाम ॾियणु चाहींदो कंहिंखे? बसि भिटाई खे सम्झो, भिटाई तव्हांजो आहे। अॼु जेका सो अॼु जो नौजवान कटियल आहे भिटाई खां, ठीक। ऐं इहो चवंदुसि भिटाई वटि अचो, भिटाई तव्हांजो रहबर आहे, रहनुमा आहे, अच्छा उहो तव्हांखे अच्छा ॾसंदो। जफर साहब आप अपने परस्तारों को क्या कहना चाहेंगे? मैं परिस्तार गया, मैं तो खुद क्या कहना चाहिए, बहुत मुझे है। गाने का शौक है बस, मैं तो शौक में ज़्यादा गाता हूँ, पैसे मिल जाते हैं, ये अल्लाह ताला का करम है। तो मेरी दुआ बस ये है कि अल्लाह ताला हमारे मुल्क को, हमारे सूबे को, हमारे शहर को, हमारे महलों को, गलियों को, घरों को अपने ज़ुबान में रखें। इसलिए कि देखिए इस वक्त जो मुसलमानों के साथ हो रहा है ना पूरी दुनिया में इस वक्त, खासकर मिडिल ईस्ट में, सर आपने तो पढ़ा होगा, वहाँ बच्चों के साथ जिस तरीके से तरवैया हो रहे हैं, जो मैं बता नहीं सकता आपको। कल मैंने एक वीडियो आगे देख ली, मेरी तबीयत ख़राब हो गई, मुझे चक्कर आ गया, यकीन जाने आप, एज ए मुस्लिम इंसान। मैं इसलिए नहीं कहूँगा कि उनका कोई कुत्ता ही मरता तो बड़े हड़ाउड़ी हो जाती है वहाँ पर, लेकिन हमारे यहाँ मुसलमानों को आप मार रहे हैं, वो लोग क्या कुछ कर रहे हैं ना पूछिए आप, बेघर हुए में लोग, मुल्क उनके लिए दरवाजे नहीं खोल रहे हैं। कल कनाडा के प्रेसिडेंट ने, वो बहुत अच्छा प्रेसिडेंट है उनका, वो यंग है इसलिए अच्छा है, उसने कल कहा है कि मेरे दरवाजे खुले में, मैं वेलकम करूँगा इनको, जितने भी आएंगे रेफ्यूजीज सबको मैं बुलाऊँगा। तो मेरी दुआ ये है कि अल्लाह ताला हमारे मुल्क को अपने ज़बान में रखे। ये आज़ादी की कदर पता है कब पता चलती है, जब आप दूसरे मुल्क जाते हैं, सही कहा, ये आपको पता सही चलता कहा, है। ठीक। सो वही बात आगाज़ में कही कि अल्लाह सबको हिदायत दे, बहुत आमीन। अच्छा पैगाम था, बहुत शुक्रिया। मोहरम साहब, आसिफ साहब, लख थोरा मजा अवां खां बिना ये प्रोग्राम में हमेशा जिन्हें अण पूरो आहे, बिल्कुल। तव्हां जे करे इन प्रोग्राम में 4 चंड लगन था। सो थैंक यू सो मच। ऐं व्यूवर्स, उम्मीद कयां थी त ही प्रोग्राम अॼु को अवां सभिनी खे तमामु घणो पसंदि आयो हूंदो। इंशाल्लाह ज़िंदगी साथ ॾिनो त सुभाणे वरी अवां सां मुलाक़ात थींदी। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान शाज़िया करीम जिलानी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़। सॉन्ग शाम जो ई पहर ना साँझे कयो, शाम जो ई पहर ना साँझे
चल रंग चोले अमा जेके जे चल मुहयाती मथा बेज भर तू भयो मुहयाती मथा बेज भर तू भयो कुछ तेईदा कयो कि तगालियूं कयो शाम का ये पहर नाम हमारे करो शाम का ये पहर नाम हमारे करो फूल कलियां हंसो रंग बातें करो शाम जो ये पहर